سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفمن شرح الله صدره للإسلام فهو على نور من ربه فويل للقاسية قلوبهم من ذكر الله أولئك في ضلال مبين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف آواز بلند اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا
मुहम्मद वालिही वअस्हाबिही अजमईन। हमदई सलात का बाद इंतहाई वाजिबुल एहतराम ज़ी क़द्र उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम सना ख़ानाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की प्यारी जमात सगोरी अल्लाह से जल्ल शानुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ। कुरान पाक जी उन आयत सगोरी जी रोशनी में कुछ मारूज़ात तव्हांजी खिदमत में अर्ज करण जो इरादो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं जेके ॻाल्हियूं ॿुधूं उन जे मथां अल्लाह सी जल शानुहु अमल करण जी बि तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। अॼोको ही प्रोग्राम कोट सूमार खारत में हाफिज़ अब्दुल रज़ाक खारत उन जे अज़ीज़न क़रीबन दोस्तन अहबाबन गोठवारन गॾिजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ मल्हायो आहे। तव्हांजे इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह खोड़ सारा हबीब जा मीलाद थियनि था ऐं हिन ॻोठ में भी तव्हांजो सालानो ही प्रोग्राम मीलाद शरीफ जो मुक़र्रर आहे। साईं मौलाना अब्दुल सुबहान सिकंदरी साहिब, साईं मौलाना ग़ुलाम अली सिकंदरी साहिब ऐं ॿिया सिकंदरी उलमा हुफ़ाज़ अल्हम्दुलिल्लाह काफ़ी इलाइक़े में मेहनत कनि था। आलिमन जे मथां जेका ज़िम्मेदारी आहे उहा ही ज़िम्मेदारी आहे जेका अल्लाह साईं पंहिंजे नबीअनि ऐं रसूलनि खे अता फ़रमाई। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन वमा अलर रसूल इल्लल बलागुल मुबीन। मुतअद्दिद मक़ामात ते अल्लाह से कुरान पाक में फरमायो आ। अल्लाह जे नबीअनि जे मथां बि उन्हनि पाण बि चयो त असां जे मथां सिर्फ़ पैगाम पहुचाइण जो ज़िम्मो आहे। कंहिं बि नबीअ ज़ोरी ज़बरदस्ती तौहीद जो पैगाम या नबूवत जो पैगाम न ॾिनो। लठ दुके जो कम कोन हूंदो आहे, ही प्यार मोहब्बत जी ॻाल्हि आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन बणजी आया। पंहिंजा सगा अज़ीज़ हबीब जा दुश्मन थी विया, जान जा वेरी हा। रहमत वारे नबी कुर्बानी ॾिनी, पंहिंजो आबाई शहर मक्को छॾियईं, पर हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे का इंतकामी कार्रवाई उन्हनि जे मथां कान कई। हालांकि नंढा ॿार नबी पाक खे माज़ अल्लाह पत्थर हणंदा हा। हुज़ूर सी काबे जे छांव में नमाज़ पढ़ंदा हा त मथां बुखारी शरीफ़ जी हदीस आहे ओझ रखंदा हा। कई भेरा अबू जहल वॾा पत्थर खणी चट्टानूं खणी नबी पाक खे शहीद करण जी कोशिश कई। जो हबीब जो मक़ाम मर्तबो मोजज़ो पंहिंजी जॻह ते आहे, जो अल्लाह हरदम पंहिंजे महबूब जी हिफ़ाज़त फरमाई। पर हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जे मथां का इंतकामी कार्रवाई कान कई।
रहमत वारो नबी गमगीन बि न थियो दिल शिकस्ता बि कोन थियो अल्लाह जो हबीब पोइते हटियो बि कोन जेका ज़िम्मेदारी ही व मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अपनाई व मोहब्बत जी रोशनी हबीब जेका चमकाई ही दुनिया जे कुंड कुड़छ में पहुती 23 सालन जे मुख्तसर अरसे में हबीब पंहिंजा तकरीबन 1.5 लाख शागिर्द तैयार फरमाया मोबाइल जो दौर कोन हो टेबलेट जो दौर कोन हो टीवी जो दौर कोन हो रोड रस्तनि जी सहूलत कान हुई सवारनि जी सहूलत कान हुई पर इहो मदीने वारे साईं जो अखलाक हो हबीब जो किरदार हो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन सां इखलास हो मिला शरीर तव्हांजे इलाइक़े में बि थियनि था हिते बि थिए थो पर असां माण्हुनि में तरबियत वारो कमु तमामु घटि आहे हिकिड़ा बड़ा जेके नवां अचनि उन्हनि ते त मयार कान्हे का पर जेके का बि महफ़िल कोन था छॾीनि उहे बि डिसिप्लिन जे मामले में पहुती आहिनि दुख थींदो आहे ॿियनि खे त असां नथा थी सघूं पर सिकंदरी आलमनि जे मथां हज़रत रोज़े धणी जे बचड़े पीसी शाह मर्दा शाह सानी रहमतुल्लाह ताला अलैह जेका ज़िम्मेदारी रखी आहे उहा हज़रत रोज़े धणी जी संधी ज़िम्मेदारी आहे जेका तबलीग वारी आहे असांजो कमु आहे तव्हांखे सम्झाइण हबीब जे मीलाद जा तक़ाज़ा हूंदा आहिनि महबूब जे मीलाद में वेहण जा अदब हूंदा आहिनि असां हर रोज़ मीलाद में अचूं पाड़े ओड़े में मीलाद शरीफ़ थिए त उते वञूं मुरीद दरगाह जा हुजूं तरीक़ो दरगाह शरीफ़ जो हुजे पर हर मीलाद ते मथो उघाड़ो करे वञूं हर मीलाद ते वेहूं त मौलवियुनि खां परे ओ को वञी पियो मथां को मौलवी बम बम न हणे नंढनि ॿारनि खे अॻिते करे छॾींदासीं त पाण हिन को मौलवी खे जवाबु ॾींदा पाणे तंग थी हूअं कंदो 1.5 कलाक हूअं मुने कलाक में जान छॾींदो बत जो लाचार वधीक हूंदो आहे ज़िक्र जो लाचार मिड़ी घटि हूंदो आहे अल्लाह सी नियतुनि खां वाक़िफ़ आहे इन अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वलाकिन यंज़ुरु इला नियतिकुम अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हांजे सूरतुनि ॾे कोन निहारींदो आहे रब जी नज़र तव्हांजे नियतुनि ॾे हूंदी आहे असां त तव्हां ते साल में खणी हिकिड़ो भेरो अचूं था कलाक 2 कलाक वेहूं था तव्हांजे विच में वरी हलिया था वञूं पर ज़िम्मेदारी इहा आहे त असां पंहिंजो पैगाम तव्हां ते पहुचायूं को सलीक़ो हुजे को तरीक़ो हुजे असां सभई अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं को मुरीद भला कंहिंजा बि हुजूं पर एज़े मुस्लमान असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मिलाद शरीफ़ जी महफ़िल कंहिंजी आहे हाणे तव्हां बि परे ॿार ॿुधाईंदा मूंखे मिलाद जी महफ़िल कंहिंजी आहे साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं असांजो अक़ीदो आहे रोज़े धणी अक़ीदो ॾिनो आहे त मिलाद वारी महफ़िल में मदीने वारो सी पाण ईंदो आहे तो अल्लाह जो हबीब ईंदो त असां ईअं वेठा हूंदासीं मदीने पाक मां मुस्तफ़ा करीम जी नज़र आहे पेशी रोज़े धणी फरमायो आहे त मुंहिंजो मुरीद किथे बि हुजे सकरात में मां साणी आहियां कुंड में वेठल फ़कीर चो त मूं ताईं कीअं पहुचंदो ऐं रण कच्छ में वेठो आहियां पीसी फरमायो कच्छ मुंहिंजी इहा हथ जी मंज़िल माना अञा अॻिते आहे मुरीद रसूलुल्लाह जो मीलाद रखनि त उन मीलाद जी महफ़िल में निगरानी ईअं सम्झो नज़रे करम हज़रत रोज़े वारी जी हूंदी आहे मां तव्हांखे अर्ज़ु कयो आहे पर तव्हां जे मथां ॻाल्हियूं ईअं पियूं वेठा त पोइ भाई रिढ हुन अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया इन खां वधीक त मां ॿियो कुझु कोन थो थी सघां सलाह शरीफ़ खे भेरो ॾियो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह गजी बजावा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेके दरगाह पाक जा मुरीद आहिनि उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त दरगाह जो तरीक़ो छॾियो न। जीअं दरगाह पाक ते पाण हलंदा आहियूं त मथो ढकियल हूंदो आहे या मथो खुलियल हूंदो आहे, टोपी कान हूंदी आहे, अबा ढकियल हूंदो आहे न। पोइ पीसी सरदार जॾहिं ज़ियारत कराईंदा आहिनि त जमायत जो मथो ढकियल हूंदो आहे त जमायत सुवारी लॻंदी आहे न। ॻाल्हायो अब आया न सूंहं लॻंदी आहे न। फेसबुक ते तव्हां यूट्यूब ते वीडियो ॾिठान, तव्हां फोटू ॾिठान। असां ॾहरिकी वारे पासे ॾे वेंदा आहियूं, रहीम यार ख़ान वारे पासे ॾे वेंदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह उते बि जमात आहे, पर डिसिप्लिन ऐं इंतज़ाम अहिड़ो हूंदो आहे जो हबीब जे मीलाद में हरू भरू कंहिंजो मथो उघाड़ो कोन हूंदो आहे। जॾहिं सभिनी जे मथो ढकिलो हुजे, अछी टोपी हुजे सभिनी जे मथां, त पोइ अल्हम्दुलिल्लाह उन महफ़िल जी जेतिरो माण्हू अदब कंदो आहे, खीर में जेतिरी खंडु विझबी त ओतिरो मिठो थींदो आहे, ओतिरो हुनजो ज़ाइक़ो वधंदो आहे। हबीब जे मीलाद जो जेतिरो अदब कंदासीं त ओतिरो अलाह पाक जी ज़ात बाबरकात नवाज़ींदो आहे। ऐं मौलवी जो इंतज़ार न कंदा को त मौलवी अचे त पोइ अची चवे ऐं पोइ जेको अॻिते अची वियो न। तरीक़ो इहो आहे त जेके मीलाद में ईंदा वञनि उहे अॻुवाट पहिरीं विहंदा वञनि, पोइ ते जेके ईंदा वञनि उनखे जेको आहे सो जॻह मिलंदी वञे, कोशिशि करे बावज़ू वेहंदा कयो, ख़ुशबू लॻाए वेहंदा कयो, जो जेकॾहिं मुश्किल सां तुंहिंजी अखि लॻी पवे हुजी महफ़िल में, पर अखि लॻंदी त उहा अखि तोखे वञी मदीने पाक वञी पहुचाए। अञा हिकिड़ो भेरो सलात खे भेरो ॾे सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो अफमन शरह अल्लाहु सदरहु लिल इस्लाम फहुवा अला नूरिन मिर रब्बिही फवैलुल लिल क़ासियति क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह उलाइक फी दलालिम मुबीन। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो अफमन शरह अल्लाहु सदरहु, छा पोइ ओ शख्स जंहिंजे सीने खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खोलियो आहे लिल इस्लाम, इस्लाम जे लाइ, फहुवा अला नूरिन मिर रब्बिही, वो इहो मुस्लमान जंहिंखे अल्लाह पाक इस्लाम जी दौलत ॾिनी आहे ऐं उन जे सीने खे अल्लाह इस्लाम जे लाइ खोलियो आहे। रब फरमाए थो फहुवा अला नूरिन मिर रब्बिही, पोइ इहो अल्लाह जे नूर ते हुजणु खपे। इहो मुस्लमान रब करीम जे नूर ते हुजे। फवैलुल लिल क़ासियति क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह, जंहिंजो सीनो अल्लाह इस्लाम जे लाइ खोले ऐं ओ रब जे नूर ते हुजे, अल्लाह ताला फरमाए थो उहो कॾहिं बि उन माण्हूअ जहिड़ो नथो थी सघे जो फवैलुल लिल क़ासियति क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह। अफ़सोसा, तबाहिया, अज़ाबा, बर्बादिया उन्हनि जे लाइ जिन जा क़ल्ब, जिन जा दिल, जिन जूं दिलियूं
अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल आहिनि यानी जिन जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल आहिनि इन्हनि जे बराबर उहे माण्हू नथा थी सघनि जिन जे सीने खे अल्लाह इस्लाम जे लाइ खोले छॾियो आहे या जंहिंजो सीनो रब इस्लाम जे लाइ खोले ओ रब जे नूर ते हुजे ओ कॾहिं बि अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल नथो थी सघे रब फरमाए थो उलाइका फी दलालिम मुबीन जेके इस्लाम जे लाइ जिन जा अल्लाह सीना खोलिया उहे रब जे नूर ते आहिनि पर जिन जूं दिलियूं रब जे ज़िक्र खां गाफ़िल आहिनि अल्लाह ताला फरमाए थो उहे गुमराहीअ में आहिनि चिट्ठी गुमराहीअ में सिधी तरह अण सिधी तरह ॼाणी अणॼाणी इस्लाम जो नूर जे करे उन्हनि खे फ़ाइदो नथो ॾे उहे भुल में न हुजनि ग़लतफ़हमी में न हुजनि उहे गुमराहीअ में हुजनि अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस किताबम मुतशाबिहम मसानिया तक़शइर्रु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौना रब्बहुम सुम्मा तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह ज़ालिका हुदल्लाहि यहदी बिही मन यशा व मन युद्लिलिल्लाहु फमा लहू मिन हाद अल्लाह ताला फरमाए थो इन तव्हांजे क़ल्ब खे साफ़ करण जे लाइ तव्हांजे सीने खे शरह सद्र करण जे लाइ तव्हांजे सीने खे इस्लाम जे नूर सां रोशन करण जे लाइ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नज़्ज़ल नाज़िल कयो आहे किताबन अहिड़ो शान वारो किताब मुतशाबिहम मसानिया जिन जूं आयतूं ॿ भेरा टे भेरा हिकिड़ियूं आयतूं साॻियूं साॻियूं आयतूं मुख़्तलिफ़ मक़ामात ते आहिनि ज़बर ज़ेर जो फ़र्क़ु कोन्हे को हिकिड़ी सूरह रहमान में केतिरई भेरा अल्लाह सी फरमायो आहे फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सूरह मुरसलात में अल्लाह सी फरमायो आहे वैलुन यौमइज़िल लिल मुकज़्ज़िबीन ये कुरान पाक जो केतिरियूं आयतूं आहिनि जेके मुतशाबिह माना हिक ॿिए सां मिलंदड़ झुलंदड़ आहिनि मसानिय माना उहे ॿ भेरा नाज़िल थियूं आहिनि टे भेरा नाज़िल थियूं आहिनि उन्हनि जो तकरार आहे पर तक़शइर्रु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौना रब्बहुम जन जे दिलनि में पंहिंजे रब जो ख़ौफ़ आहे उहे तकरार वारियूं आयतूं ॿुधियूं बि हुननि जा वार जिस्म जा कांडार जी वेंदा आहिनि वार उभा थी वेंदा सुम्मा तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ख़ौफ़े खुदा दिल में हुजे कुरान पाक पढ़ंदो रहे कुरान पाक जी तिलावत ॿुधंदो रहे अल्लाह सी फरमाए थो उन जे जिस्म में सीने में दिल में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नरमी पैदा फरमाईंदो आहे उन जो दिल सख़्तीअ खां ख़त्म थी वेंदो आहे नरमी पैदा थींदी आहे छो त इस्लाम जो नूर हुन जे क़ल्ब में दाख़िल थी वियो आहे ज़ालिका हुदल्लाह यहदी बिही मन यशा या अल्लाह पाक जी हिदायत जंहिंखे वणे उनखे या सिधी वाट ॾेई छॾे पर वमन युद्लिलिल्लाहु फमा लहू मिन हाद जंहिंखे अल्लाह पाक गुमराह करे पोइ उनखे कोई हिदायत ॾियण वारो कोन्हे को पर जंहिंखे रब करीम जी ज़ात बाबरकात इस्लाम जे लाइ चूंडे त उहो गुमराहीअ खे वेझो बि कोन वेंदो आहे इहो अल्लाह जो पैगाम आहे कुरान पाक जो पैगाम आहे असां पंहिंजे दिल ॾे निहारियूं
असां पंहिंजे पंहिंजे ज़मीर ॾे निहारियूं असां पंहिंजे पंहिंजे क़ल्ब ॾे निहारियूं अल्लाह पाक जा लखे एहसान जो रब करीम असां ई तव्हांखे इस्लाम जी दौलत ॾिनी आहे तो सुभान अल्लाह हवा एहसान आनी आहे न अल्लाह जी ज़ात बाबरका जा थोरा अच्छा दीन ॿियो को बि न दीन दीन इस्लाम वाला सी पंहिंजे महबूब ख़ातमुन नबिय्यीन रहमतुल लिल आलमीन जे वसीले सां ॾिनो उम्मती बुन आखिरी नबी जो बनाई अल्लाह पाक किताब बेमिसाल कुरान पाक असांखे ॾिनो रब करीम जी ज़ात बाबरकात बेमिसाल नबी असां ई तव्हांखे ॾिनो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कुंतुम खैर उम्मतिन जो एज़ाज़ असांखे ॾिनो जो सभु उम्मतूं भलियूं हुयूं ॿियूं बि जेके अल्लाह सी ॿियनि नबियनि खे ॾिनियूं हुयूं पर अल्लाह सी फरमायो तव्हां सभिनी उम्मतुनि में भली उम्मत आयो क़िबलो असांखे बहितरीन काबतुल्लाह बेतुल्लाह शरीफ क़िबलो थी मिलियो आहे शरीयत असांजी बहितरीन शरीयत रब करीम जी ज़ात बाबरकात साईं तव्हांखे अता फरमाई आहे पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी उन नेमत जो जेतिरो शुक्रियो अदा करी ओतिरो घटि आहे पर पंहिंजे क़ल्ब ॾे निहार पंहिंजे दिलि ॾे निहार त मुंहिंजो क़ल्ब मुंहिंजो दिलि इस्लाम जे नूर सां रोशन आहे या न अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे क़ुरान पाक में इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम महबूब खाग में ॿिया बि दीन हा पर जे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम 40 सालनि जी ज़ाहिरी जमार में जॾहिं ऐलान नबूवत फरमायो आहे अल्लाह सी फरमायो हाणे क़ाबिल क़बूल दीन रुगो इस्लाम आहे इस्लाम खां सवा ॿियो को दीन क़ाबिल क़बूल कोन्हे को वमन यबतग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु इस्लाम खां सवा ॿियो को दीन जेकॾहिं को तलाश करे अल्लाह सी फरमाए तो दीन क़ाबिल क़बूल कोने को वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही वलिल मुअमिनीना वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून इज्जत अल्लाह जे लाइ अल्लाह सी फरमाए तो जेका हकीकी इज्जत मुझे लाया वो मां अल्लाह पाक पंहिंजे महबूब नबी के बता फरमाई जेका इज्जत मां रब करीम पंहिंजे महबूब के ॾिनी आहे महबूब जी अता सां उहा इज्जत उन्हनि खे मिली आहे जिन जे दिलनि में ईमान आहे जिन जे दिलनि में इस्लाम आहे पर वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून मुनाफिकन के पतो ही कोने को त हकीकत में इज्जत कंहिंजी आहे रब करीम जी ज़ात बाबरकात इज्जत कंहिंखे ॾिनी आहे ओ मुजादा शुक्र कर जो मुस्लमाननि जे घर में जाओ छाखां वञी छो तू बेली भी बियन जो वठ गंजक करीम जी जग जो वाली जो पो सोखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी पर यार तोखे घर वेठे मिलियो आहे न तोखे क़दुरु नाहे तोखे मां जे पेटा मिलियो आहे तोखे क़दुरु नाहे अब्बो मुसलमान अम्मा मुसलमान ॾाॾो मुसलमान ॾाॾी मुसलमान नानू मुसलमान नानी जेको आहे सो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत यानी तुंहिंजो ॾाॾंग बि दीन इस्लाम सां ताल्लुक़ रखे तुंहिंजो नानाणो ख़ानदान बि रसूलुल्लाह जो ग़ुलाम हुजे तोखे मुंहिंजा इहो सौदो ॾाढो सस्तो मिलियो आहे तॾहिं तोखे क़दुरु कोन्हे को ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे पुछा कर उन महबूब जे सहाबन खां जिन जेको आहे सो झर झंगल तारे मशक्क़तूं महिनतूं करे मुजादा तकलीफ़ूं बर्दाश्त करे महबूब जे ग़ुलामीअ में आया हालांकि उन्हनि जा अब्बा उन्हनि जा ॾाॾा उन्हनि जा ख़ानदान मुसलमान कोन हा नबी पाक जा मिट बि कोन हा अज़ीज़ बि कोन हा रिश्तेदार बि कोन हा को
किथा आयो को किथा आयो हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी उम्र तकरीबन आलमन लिखियो आ सीरत निगारन लिखियो आ 400 साल जे करीब आ घणा साल सही ॻाल्हायो घणा मतलब 400 साल किन 450 साल लिखी आ किन 400 साल लिखी आ पर नंढड़े इलाक़ों पंहिंजे अब्बे अम्मा जे दीन ते हो पंहिंजे खानदानी दीन ते हो पर उन खां पोइ उन जे दिल में इहा ॻाल्हि आई त मुंहिंजो अब्बो अम्मा सचे दीन ते कोन्हे के पोइ उन दीन जी कोना कई केॾी महिल कंहिं वञे पुछा कंदे 50 साल गुज़ारी कंहिं 60 साल गुज़ारी कंहिं 80 साल गुज़ारी कंहिं 100 साल गुज़ारी जंहिं गुरुअ वटि रहे जंहिं उस्ताद वटि रहे वो आख़िर में उनखे पतो ॾे ऐं उन खां पुछे त सी भला तुंहिंजे दीन खां सवाइ ॿियो को दीन आहे उहो उनखे ॾिस ॾे त फलाणे दीन ॾे वञा फलाणे दीन ॾे वञा आख़िरी उस्ताद जेको उनखे मिलियो हो वो ईसाई मज़हब सां ताल्लुक़ रखंदो हो उन हज़रत सलमान फारसी के चयो ओ सलमान जे हकीकत की गोला अथई त उन शहर में हलियो वन जंहिं शहर में खजूं जाम हुजन उन जाम खजन वारे शहर में आखिरी नबी हिजरत करे ईंदो तो सुभान अल्लाह टेक लगाए वेठा ओए सुभान अल्लाह भले न चवन पर जेके टेक छॾे वेठा आहियो उहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हज़रत सलमान फारसी के ॾस मिलियो हाणे उहे अलामतूं हुयूं मदीने जूं उन ॿुधायो यहूदी जेको हुनजो ईसाई आलिम हो राहिब हो उन हज़रत सलमान फारसी के चयो हो त वञी थो वञजा शहर ओ जंहिंमें खजूं घाटियूं हुजन इंतजार कजा वो आखिरी नबी ॼमंदो मक्के में 40 साल ज़ाहिरी ऐलान नबूवत कोन कंदो 40 सालन जी जमार में ज़ाहिरी तरह ऐलान नबूवत कंदो तो मक्के पाक मां ॻाल्हि मदीने ने पहुचंदी मदीने वारा दावत ॾेई मुस्तफा करीम के ईंदा वो हबीब मक्को छॾे ईंदो उन शहर में जिते खजूं जाम हूंदियूं वो महबूब जी वञी ज़ियारत कजा वो मुस्तफा करीम खां ही निशानियूं तोखे ॿुधायूं था ए निशानियूं जेकॾहिं उन में हुजन त उहो आखिरी नबी मोहम्मद रसूलुल्लाह उहो ई हूंदो सलमान फारसी निकतो उन इलाइक़े में ॿी कंहिं जॻह ते पहुतो त ओपरा माण्हू हा उन्हनि हज़रत सलमान फारसी खे खणी झले हुननि ज़ोरी हज़रत सलमान फारसी खे पंहिंजो ग़ुलाम कयो ग़ुलाम करे हुनखे मंडीअ में वठी आया मंडीअ में जेको आहे हज़रत सलमान फारसी जो होको लॻो कहिड़ो आहे जेको सलमान खे वठे मुंहिंजा शुक्र करजो मुस्तफा जो उम्मती थियो आहे जीअं अॼु जानवरनि जूं पिड़ियूं लॻंदियूं आहिनि मंडियूं लॻंदियूं आहिनि मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात जे बेसत खां अॻु में जिहालत वारे दौर में मक्के पाक में वॾा वॾा मेला लॻंदा हुआ वॾियूं वॾियूं पिड़ियूं लॻंदियूं हुयूं वॾा जेको आहे सो मौजाद आहे उते जेको आहे सो बाज़ारूं लॻंदियूं हुयूं उकाग जूं बाज़ारूं हुयूं ॿियूं वॾियूं बाज़ारूं लॻंदियूं हुयूं पोइ उन्हनि में जिते माण्हू उठ काए ईंदा हुआ खच्चर काए ईंदा हुआ नस्ली घोड़ा काए ईंदा हुआ त उते ताक़तवर पहलवान ग़ुलाम बि जेको आहे सो ज़ंजीरुनि में जकड़े वठी ईंदा हुआ जिते जानवरनि जूं जेको आहे सो ॿोलियूं लॻंदियूं हुयूं उते इंसान बि विकामंदो हो इंसान जी बि ॿोली लॻंदी छा सां फरमाईंदो आहे बुरो हो बंभोर अची आरीअ जाम उजारियो छोरियूं चुरण सिखियूं पुनूं कयाऊं पोर हाणे आयो सो अतोर जंहिं ॾुखिया ॾोर
डोलिया चाढ़िया हबीब जी ज़ात बाबरकात इज्जत दी औरत जो वकार कोन हो औरत के जानवर खां भी बदतरीन समझो वींदो हो जानवर खां भी वधीक बदतरीन उन सां सलूक वींदो हो मां जी इज्जत कान हुई धीअ जी इज्जत कान हुई घरवारीअ जी इज्जत कान हुई वो ज्यादा भेण जी का वैल्यू का अहमियत कान हुई धीअरुनि खे ज़िंदा मिट्टीअ जे हवाले कयो वींदो हो आमिना जे लाल ॿुधायो मां जे पेरनि जे हेठियां जन्नत आ भेण तुंहिंजे लाइ राज़दान आ धीअ तुंहिंजे लाइ अल्लाह पाक जी रहमत आहे त औरत तुंहिंजे लाइ जेका तुंहिंजी घरवारी आ उहा गुनाहनि खां बचण जी ढाल आ तुंहिंजे इफ़त ऐं पाक दामनी जी ज़मानत तुंहिंजी इज़त तुंहिंजी लज तुंहिंजी लोई उहा तुंहिंजी घरवारी आ जेका निकाह जी सूरत में रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे अता फरमाई आ इहो सभु आमिना जे लाल जो सदको आ आया सथियाम मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसी पहर पुनू अजी नीहूं नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं हज़रत सलमान फारसी जी बोली लगी के मानू सलमान फारसी के खपायो पर ओ काफिलो आयो उन पासे दे जेडे मदीनो हो गुलाम बनजी मदीने पाक में आयो वरी मदीने में वरी बोली लगी मदीने जे एकड़े यहूदी हज़रत सलमान फारसी के खरीद कयो कान उन जे गुलामी में जिंदगी पे गुजारे होले आमिना जो लाल मक्के पाक में जाओ सुभान अल्लाह शहर मक्के में शादियों थ्यूं वहाँ वाह मुबारक बादियों थ्यूं सारे आलम में इमदादियों थ्यूं मौलामी हुन हम जो वसायो आ अज जाम मके में हबीब जी ज़ात बाबरकात ऐलान नबुद फरमायो महबूब 13 साल मक्के पाक में गुजारिया हबीब जी ज़ात बाबरकात मक्के का हिजरत करे मदीने पाक दे आया मुस्तफा जा साहबी चंदा त हबीब जाडे वींदो हो त असांखे पढ़ो ॾियण जी ज़रूरत कान पवंदी हुई बस मुस्तफा जी खुशबू असांखे छिके हलंदी महबूब जाडे होंदो हो बस खुशबू सूंघंदा हासीं उहे गलियूं ई ॿुधाईंदियूं हुयूं त आमिना जो लाल हेॾे वियो आहे सब कंहिं सरदारो सुञातो थे सब कंहिं सरदारो सुञातो थे अवेस करनी मुल्क यमन में यार जो पार सुञातो थे सब कंहिं सरदारो सुञातो थे सब कंहिं सरदार सुञातो थे अवेस करनी मुल्क यमन में यार जो पार सुञातो थे सब कंहिं सरदारो सुञातो थे सब कंहिं सरदार सुञातो थे नूर हो या तॾे वण बि नवल पिया सासी उडाली साम पवन पिया नूर हो या तॾे वण बि नवल पिया सासी उडामी साम पवन पिया केरे किची कदमन ते रखी लालण लजदारू सुञातो थे सब कंहिं सरदार सुञातो थे अरे मुंहिंजो मोहम्मद आवाद शाना अदब कंदा विया उठ मस्ताना
मुझो मोहम्मद आवाद शाना अदब का दाव्या उठ मस्ताना जल्दी जमल अशहद कलमो चे पिण पगदारो सोना तो थे सब कैसर मां त चाहतो सरकार जी सना पढ़ा तो तव्हां जागो तव्हांखे त निंड बि अचे सब सरदार सुञातो थे सब सरदार मौजज़ो मालूम दुनिया में जाओ हिक मासूम दुनिया में मौजज़ो मालूम दुनिया में जाओ हिक मासूम दुनिया में तू मोहम्मद बंधन में चई तू मोहम्मद बंधन में चई नंढड़े बार सुना तो थे सब के सरदार सुना तो थे हाजी हबीब जी ज़ात निराली शाफी शहंशाह अरबी आली हाजी हबीब जी ज़ात निराली शाफी शहंशाह अरबी आली गुलाम नबी इंसान तछा पर गुलाम नबी इंसान तछा पर बुत बेकार सुना तो थे सब के सरदार सुना तो थे तो सुभान अल्लाह आमिना जो लाल हिजरत करे मदीने में पहुतो सलमान की खुशबू लगी वही तो वो नबी जे ऐलान कयो आ मदीने पाक में अची चुको आ पर अलामतूं ॾिसा निशानूं ॾिसा त आहिनि या न हज़रत सलमान फरसी आहे यहूदी जो गुलाम पर मोटो ॾिसी रहमत वारे नबी जी बारगाह में अची पहुतो पर खाली कोन आयो खजूं खणी आयो 2 किलो खजूर हबीब जी ज़ात बाबरका जी बारगाह में पेश कई पर पेश कंदे नबी पाक के अर्ज़ कई क़िबला आहिनि सदक़े जूं छाजू सी ॻाल्हायो छाजू सदक़े जूं हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे कंहिं सहाबी के फरमायो जेको मुस्तहिक़ हुजे उनखे वञी ॾे सलमान चयोसी तव्हां जे लाइ खणी आयो आहियां तव्हां वापरायो आमना जे लाल फरमायो असां नबी आहियूं ऐं नबीअनि जी जेका जमात आहे उहा पाका सदको माल जी मेर हूंदी आहे रब करीम जी ज़ात बाबरकात असांजे मथां सदके खे हराम ॾेई करार ॾेई छॾियो आहे सदको खाइण असांजे मथां हराम आहे चओ सदको खाइण असांजे मथां हराम आहे हज़रत सलमान फारसी चयो हा दिल में चई पहिरीं निशानी सची आहे जो उन मूंखे आलिम राहिब ॿुधायो हो नबी जी निशानी इहा त नबी सदको कोन वापराईंदो आहे कोन खाईंदो आहे सलमान ख़ुशि थी हलियो वियो वरी यहूदी जी उन ग़ुलामीअ में आहे कमकार में आहे ॿिए ॾिहाड़े वरी मौक़े जी तलाश ॾिसी मौक़ो मिलियो सलमान फारसी वरी 2 खजूरनि जा किला खणी आयो 2 किलो खजूर हबीब जी बारगाह में आयो मुस्तफा करीम के हथ बधी अर्ज़ कई क़िबला ही तव्हां जे लाइ तोहफ़ो खणी आयो आहियां हदियो खणी आयो आहियां मुस्तफा करीम वापराई अल्लाह के हबीब जी खिदमत में सलमान थो चईसी कल तव्हां कान खाधी अॼु तव्हां खजूर वापरायो पिया अल्लाह जे हबीब फरमायो आहे रब जो हुक्म आहे मुस्तफा तोहफ़ो अचे त मोटाए जान
नबी कंहिंजो तोहफ़ो मोटाईंदो कोन्हे, कंहिंजो हदियो मोटाईंदो कोन्हे। सदको हराम आहे पर तोहफ़े सां मुहबत वधंदी आहे। अॼु तो मूंखे तोहफ़ो ॾिनो आहे, सुभाणे मां तोखे तोहफ़ो ॾींदुसि। तहादू तहाबू, हिक ॿिए खे तोहफ़ा ॾींदा कयो त जीअं अल्लाह पाक तव्हां में मुहबत पैदा करे। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जी पाक घरवारी आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े असां मोमिननि जी मावा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक निकाह में 25 साल हज़रत बीबी ख़दीजा रही आहे। मुस्तफ़ा करीम जी मुहब्बत हज़रत ख़दीजतुल कुबरा सां जेसिताईं बीबी सां हयात हुई, मुस्तफ़ा करीम ॿियो निकाह कोन कयो। बीबी साहिबा जे विसाल खां पोइ अल्लाह जे हुक्म सां हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात निकाह जो रब हुकुम फरमायो, आमिना जे लाल निकाह कयो आहे। पर हबीब जी ज़ात बाबरकात जा यार नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जा हरम हा। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात बीबी साहिब जे वफ़ात खां पोइ बि जॾहिं ईद बरात या को वॾो ॾिहाड़ो ईंदो हो, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तोहफ़ा मोकिलींदा हा, कपिड़नि जा वॻा मोकिलींदा हा, खाधे पीते जूं शयूं मोकिलींदा हा। पंहिंजे कंहिं बानीअ खे नौकरियाणी खे चवंदा हा, ही वञ फलाणी औरत खे ॾेई आहे, फलाणी औरत खे ॾेई आहे, फलाणी औरत खे ॾेई आहे। अर्ज़ कंदी ही हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा या ॿी का घरवारी, या रसूल अल्लाह तव्हां इन्हनि फलाणनि औरतुनि खे इहे तोहफ़ा छो मोकिलींदा आहियो? हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इहे मुंहिंजी ख़दीजा जूं सहेलियूं आहिनि। नंढनि वॾनि ॾिहाड़नि ते तोहफ़ा हिननि खे मिलंदा, ख़ुशि रूह मुंहिंजी ख़दीजा जो थींदो। मना इन मां पतो थो पवे त नंढे वॾे ॾिहाड़े ते जेकॾहिं को असां ॿोली साहिब खे वॻो वठी था ॾियूं, इहो मौलवी ते थोरो कोन्हे, चङो था। पर असां बि साईं माशा अल्लाह ॾाची हणे 10 त तोड़ी हणे 13 माण्हू अॻ में ख़ुशि, पर दुकानदारनि ते वरी लिखियो पियो हूंदो आहे मस्जिदनि जे पेश मां मनी मुअज़्ज़िननि जे लाइ बि कपिड़ो मौजूदु आहे। ओ खानो ई अलॻि हूंदो आहे। तव्हां त घणी जमायती आहियो, मां त पाण पेश मां आहियां। वॾनि शागिर्दनि खे वठी आऊं वियुसि, दुकानदार ॾे हुनखे चयुमि त बाबा कपिड़ा, तो हुन मूंखे चयो, चईसी तरावी के लिए चाहिए, मुझे हाजी तरावी के लिए चाहिए। चईसी तो वो आपको जोड़ा 850 रुपये में पड़ेगा। वो ॾिठो कपिड़ो तो सुठो, पर पोइ वठण खां पोइ मूं सोचो त हुन मूंखे ॾिसी चई त तरावी के लिए, माना तरावी जे लाइ उहो ॾियां जेको बिल्कुलु नॉर्मल हेठी रेंज वारो हुजे, त जीअं मौलवी जे ॻिचीअ में उहो हण बाबा जड़ा रूह तड़ा खत्मा तादा चो मौलवी तो घुरंदा मोबा कबूल कंदी थे तो चंगू को ॾियो त कबूल बि पवे न, बाक़ी सखणी दुआ त पोइ पिट जे बराबर अथव। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक कुरान थो चवे, लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। असां था चवंदा नेकी सवली आहे, सस्ते में मिले जेको आहे नेकियूं था कमायूं, पर अल्लाह सी फरमाए तो जेसि ताईं पंहिंजी पसंदीदा शइ अल्लाह जे राह में न ॾींदो, नेकीअ जो ज़ाइक़ो तव्हांखे नसीब ई कोन थींदो। नेकी तॾहिं तव्हांखे मिलंदी, नेकीअ जो मेराज तव्हांखे तॾहिं मिलंदो, उन नेकीअ जी बरकत तॾहिं तव्हांखे मिलंदी जॾहिं उहो अल्लाह जे राह में ख़र्च कयो जेको तव्हां पंहिंजे लाइ पसंदि कयो था, उहो तव्हां ॿिए जे लाइ बि पसंदि कयो। पुराना फाटल इस्तेमाल थियल या सस्ता कपिड़ा या सस्तियूं शयूं जेके इस्तेमाल करे ख़त्म करे छॾियूंसीं, उहे चवंदासीं बाबा हे गासिल आहे, मौलवी साहिब गुस्ल ॾिनो आहे, हाणे इहो हिन खे ॾे, बाबा हे फलाणी शइ आहे, इहा मैयत जी रहियल आहे, इहा जेको आहे मौलवी साहिब खे ॾे। मौजादा मता तव्हां चओ त बाबा हाणे मां कहीं था हथ खणूं,
मिली ये बना कजो मता बोली सुभाणे मूंखे पिया तंदसी तव्हां अहिड़ो हथ रखियो जो अॻु में भला टुकुर सुकुर मिलंदो हाणे त उहो बंदि थी वियो अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम रब जी राह में जेको ॾींदा कयो न उहो आला क़िस्म जो ॾींदा कयो हज़रत पीसी शाह मर्दान शाह सानी रहमतुल्लाह अलैहि जो सुभान अल्लाह एड़ी कोयटा जो को पठान हो वो किताब खपाइंदो तो आला किस्म जो को मन मुनफरद कुरान पाक जो नुस्खो ओ दरगाह पाक ते खणी आयो तो सुभान अल्लाह भला विलायत जो नारो तणो ख़बर त पए मुंशी आयो खिदमत में किबला फलाणो साहब फलाणे इलाइके खां आयो आ कुरान पाक जो हिकिड़ो को मुनफरद नुस्खो खणी आयो आ पर फरमायो हदियो चीज़ी 3.5 लाख रुपया पर मुंशी के फरमायो अबा ने के पीनी दई छे तो सुभान अल्लाह पीनी माना 8.5 तो माना डबल 7 लाख रुपया निकरी जाए मुंशी जो केवला तमाम मानू त घटाईंदा न त घट कराबा 8.5 लाख हिकिड़ो कुरान केतरी पया हुंदा कुरान पाक जो मुल्ल कीमत असा चवंदा तयूं त कीमत काकाने का मुल्ल को कोने को पर अमल कयो तो न रोज़े धणी जे बचड़े करे ॾेखारियो आ पाण फरमाइन था बा कुरान पाक खणी मूं वट आयो वा मां हिन खे एतिरो ॾियां जो वरी ॿिए कंहिं ॾे कुरान खणी वञण जी हिन खे ज़रूरत न पवे वरी बे कंदे न वने रखे एतरो ॾेई छॾिया जो बस इहो ई गंज हुजे हिन जे लाइ घुरे 8.5 पियो पर हिन खे 7 ॾेई छॾियो त जीअं ही जेको आहे सो उन क़ुरान पाक जे सदके पियो खाईंदो रहे ऐं पाण फरमाइनि था इहे 7 बि घटि आहिनि जेकॾहिं मां पंहिंजो सॼो खज़ानो ॾेई छॾियां पोइ बि क़ुरान पाक जी क़ीमत कान्हे का हजरत रोज़े धणी जा गुलाम रोज़े धणी जा मुरीदो हजरत पीसी शाह मर्दा शाह सानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे छत में आयो उन्हनि बुजुर्गनि जे तालीमात ते अमल कयो खुदा जो कसम आमिना जे लाल जी इन तालीम मां पतो थो पवे त असां नंढे वॾे ॾिहाड़े ते मरूमीन खे जेको यादि था कयूं कंहिं ग़रीब मिस्कीन खे का शइ ॾियूं था इन नियत सां त उनजो रूह ख़ुशि थींदो इहो शिरक कुफ़र कोन्हे को बल्कि चङी शइ ॾींदव त उनजो रूह तव्हां खां राज़ी थी पांदो हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत सलमान के फरमायो सलमान असी नबी आयो सदको खाइंदा कोन आयो हराम आ बाकी तोहफो हदियो मोटाइंदा कोन आयो जेको तोहफो इंदो आहे तो असा वापराइंदा आयो हज़रत सलमान दिल में चो बी निशानी भी पूरी थी आ खुश थी हलो वियो वरी उते वनी यहूदी जी गुलामी में आ कमकार में लगी वियो टे दिहाड़े ते वरी हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में आयो पर खाली हथे खजूर काने का वेठो आ पियो नबी पाक के ॾिसे हुजूर करीम साहब असां कचहरी पिया कनि काफ़ी देर हज़रत सलमान फारसी वेही हाणे हिम्मत बि कान थी थिए त नबी पाक खे चवां कीअं नेठि जॾहिं महफ़िल बरख़ास्त थियण वारी हुई त आमिना जे लाल फरमायो हेॾे आ वेझो आयो हुजूर से फरमा मुंहिंजी कमीस त पुठीअ खां खण नकी नकी हबीब जी कमीस में हथ विधई मथे खई हुजूर से फरमाइंदा ॾिस जेको ॾिसणो अथई सलमान जे अखियुनि मां लुड़क वही आया आमिना जे लाल जे कदमनि ते किरी पियो त मुस्तफ़ा जहिड़ो ॿुधो ओहिड़ो ॾिठो साहबी चवंदा सलमान ॿ सुवाल त तूं अॻे कया हाणे टी कहिड़ी ॻाल्हि हुई कि टी मूंखे उन चयो हो उन राहिब उन ईसाई आलिम मूंखे चयो हो ओ सलमान टी निशानी इहा हूंदी उन महबूब नबीअ जे ॿिन्ही कुलनि जे विच ते मोहरे नबूवत ॼमण साई कुदरती तौर ते कबूतर जे बेदे जेतिरो गोश्त उभरल हूंदो कुदरती कलम सां उन ते मोहरे नबूवत माना ख़त्म नबूवत जी मोहर लॻल हूंदी अल्लाह रसूल मोहम्मद उन जे मथां लिखियल हूंदो हज़रत सलमान फारसी तो चवे त हाणे मूंखे लॼ पए थी त मुस्तफ़ा खे चवां कीअं त कमीस मथे खण त ॾिसां
वेठे पे तांगिम हबीब दे पे निहारिम जान मुस्तफा तवे जान हबीब के वनी तवा हिम्मत कान थी परवाह गैब दान नबी मुस्तफा मुझे दिल जे राज खां वाक़िफ़ थिया हबीब मूंखे सॾु कयो मां डकी डकी अॻिते थिसलाए छा चवंदा मुस्तफा फरमायो त कमीस मथे खण जिअं जो मां कमीस मथे खई त मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॿिन्ही कुलनि जे विच ते उहा मोहरे नबूअत लॻी पई ही मूंखे पक थी वई त आख़िरी नबी मुहम्मद अरबी इहो ई अची जे कार मूं सारी दे सुपरी पेरे धरिया पिंबणियूं हंध विछाया वार पोसाटन सब जमार आऊं गोली थी त गुज़ारियां यो जंहिंजी उम्र 300 साल खां मथे 350 साल जे लॻभॻि आहे हितां हुतां घुमंदे फिरंदे हबीब जी बारगाह में आयो अबा इनखे इस्लाम जो क़द्र हुयो या न इस्लाम आन खां पोइ सलमान करे नमाज़ छॾी न सही खुदा जो कसम हू दीन सभई दीन ॾिठा भई नमाज़ कान छॾई रोज़ा फर्ज़ थिया त रोज़ा कोन छॾई ज़कात फर्ज़ थी ताक़त हुई त ज़कात ॾिनी हज फर्ज़ थियो त हज अदा कई मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान बा हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद जी पासदारी कई ॿिया दीन बहा पर हज़रत सलमान फारसी ॿियनि दीननि खां जेको आहे सो बेज़ारी इख्तियार कई सच्चो दीन इस्लाम इख्तियार कई यहूदीअ जे ग़ुलामीअ में हो मुस्तफा करीम खे अर्ज़ कई से ग़ुलामीअ खां आज़ाद करायो हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजे मोजज़े ऐं पंहिंजे कमाल सां सलमान फारसीअ जे लाइ उहो जेके शर्त यहूदीअ जा हा बदिले में ग़ुलाम ॾिनई तक़रीबन 40 ओकिया सोन जा बि आमिना जे लाल भरे ॾिना सलमान चयोसीं यहूदी जो शर्त 100 खजीअ जा वण उगायो लगन खां पोइ उहे जेको आहे सिर कढण खां पोइ उन्हनि जो गौच मथे अचे गौच मथे अचण खां पोइ साओ थिए साए थियण खां पोइ उहो थुड़ थिए थुड़ खां पोइ उहो वॾो थिए वॾे थियण खां पोइ उन में खजी अचे उहा खजी बि वरी पची ॾंग थिए ॾंग थी तयारु थिए त पोइ सलमान तूं आज़ाद आहे हुन सोचो यहूदियत ही क़तान कॾहिं बि इहो शर्त पूरो कोन थींदो पर हुनखे ख़बर कान ही त ही आमिना जो लाला एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के ज़र्रों को हमदो से सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए ये शान है मेरे मुस्तफा की जिसने मुर्दों को मसीहा कर दिया अल्लाह ओ मुझा दोस्त सलील मुसलमान बा तो सुभान अल्लाह हबीब पंहिंजो कमाल ॾेखारियो शेर ख़ुदा के रसूलुल्लाह रात जो ही चई छॾियो हो 100 खजियुनि जूं जेके ॻुठड़ियूं आहिनि साहबनि खां गॾु करे हिकिड़े कंहिं प्याले में विझी पुसाए छॾ अंगारे जी रात माना अंगारे जी शाम अरबा जी राति पुसियूं ॿिए ॾे हाणे नबी सिंह अलीअ खे वरितो ओज़ार बि खयो सलमान बि गॾु पर यहूदी खां पुछा कयो त कहिड़े चईं हीअ बनी हिन प्लाट में हिन जॻह में ऐं उन दिलि में सोचो त हीअ जॻह अहिड़ी आहे जो मां पंहिंजी सांबर में मुंहिंजे बाबे पंहिंजे सांबर में हिते कॾहिं को साओ गोंच फुटंदे बि कोन ॾिठो आहे हितां खजीअ जो जेको आहे वण कीअं उहो बि हिकिड़ो न 100 वण पर ख़ुदा जो कसम आहे आमिना जो लाल शेर ख़ुदा खां खजीअ जूं उहे ॻुठड़ियूं वठंदो वियो रहमत वारो नबी हज़रत अली साईं उनखे जेको आहे ज़मीन खे कोडर सां या खईले सां मथे कंदो वियो आहे महबूब उन में जेको आहे सो खोखड़ी उछलाईंदा वञनि मथां मिटी ॾींदा वञनि हलंदा वञनि महबूब हिकिड़ी ॿीठी हणंदो वञे त पोयां उहा खजी फुटंदी पई अचे
पहिरियां खां सवी खजीअ ताईं आमिना जो लाल पोतो त सवे खजू साओ खजू मथे जेको आदो हरियूं भरियूं थी मथे थियूं ओॾी महलई ॾिसंदे ॾिसंदे उहे खजूं जेको आहे सो वण जी शक्ल इख़्तियार कनि पियो थोरो बि थियो आहे तारियूं बि थियूं आहिनि तारनि में खजी बि लॻी आहे उहा खजी ओॾी महिल ॾिसंदे ॾिसंदे पचे बि थी पचण खां पोइ डंग बि थिए थी आमिना जो लाल फरमाए पियो ॻण यहूदी ॾिस मतां हिकिड़ी हेठि या मथे न हुजे ॻणे आयो 100 पूरियूं हुयूं नबी सी फरमाईंदा ॾिसी आहे मतां का रहल न हुजे जंहिंमें डंग लॻल न हुजे त तॾहिं बि मूंखे ॿुधा घणे आयो चईसीं 100 पूरियूं सवे जूं सवे जेके आहिनि हुन में डंग बि लॻो पियो आहे खजी उन्हनि जी तयार आहे आमिना जे लाल फरमायो इहो मां हबीब जी ज़ात बाबरकात जो मोजज़ो आहे मां आम इंसान को न आया अल्लाह पंहिंजो रहमत वारो नबी बनाए मोकिलियो आहे जिस तरफ उठ गई दम में दम आ गया उस निगाह इनायत पे उस निगाह इनायत पे लाखों सलाम तो सुभान अल्लाह हबीब जे हथ जी बरकत ही मुस्तफ़ा जे निगाह जी बरकत ही मता को उड़ो थोड़ो वेठो हुजे जेको चवे त ईअं कीअं थो थी सघे उनखे चओ क़ुरान पाक जो 16 सिपारो खोल 16 सिपारे में सूरे मरियम खोल सूरे मरियम में जॾहिं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ईसा अलैहिस्सलाम जी विलादत बयान कई आहे ऐं उहे कटड़ू ईअं बि चवंदा आहिनि तव्हां नबी पाक जो मीलाद था पढ़ो हबीब जी विलादत था ॻायो तव्हां महबूब जे अचण जी ॻाल्हि था कयो रब कहिड़ो मीलाद पढ़ियो सहाबन कहिड़ो मीलाद पढ़ियो मां चवां थो अल्लाह क़ुरान में नबीअनि जो मीलाद बयान करे क़यामत ताईं इंतज़ाम करे छॾियो आहे जो हाफ़िज़ जेको तरावीह में सॼो ख़त्म पढ़े सॼो क़ुरान पढ़े थो उहो मूसा जो मीलाद बि पढ़े थो त ईसा अलैहिस्सलाम जो मीलाद बि पढ़े थो टाइम घट आयो मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम जो मीलाद वरी कंहिं ॿिए भेरे अॼु मां जेका ॻाल्हि तव्हांखे सम्झायां पियो उहा जेको आहे तव्हांखे अर्ज़ु कयां ईसा अलैहिस्सलाम जी हाणे माना हाफ़िज़ तरावी पढ़े थो त सॼो क़ुरान सूरे मरियम कोन पढ़े थो सूरे ताहा पढ़े थो सूरे कसस पढ़े थो हा या लमून तालमून करे तॾहिं बि पोयां हूंदा या लमून तालमून दरब दरब वारो जहान वियो हलियो हींअर अल्हम्दुलिल्लाह रोज़े धणीअ जे छाम जे सदके छट धणी बादशाह जे सिकंदरियत जेका असांखे अता फरमाई उन सिकंदर बादशाह जी सखावत जे करे छट वारो जो छटो आहे जो अल्हम्दुलिल्लाह हर ॻोठ में सिकंदरी हाफ़िज़ आलिम आहे जमायत न के इंतज़ार में हूंदी त को मुल्तान खां को सिराइकी को किथां को अचे हाफ़िज़ जेको अचे असांखे तरावीह पढ़ाए हाणे त अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ गंज लॻा पिया आहिनि कारी कामिल बि महिनत करे पियो त साईं अली ग़ुलाम वारा त ॿिया जेके दोस्त अहबाब हाफ़िज़ कारी आलिम आहिनि इलाइक़े में दरगाह जूं शाखूं खिपरे में साईं मुफ्ती अहमद अली साहब साईं उमेद अली साहब साईं सैफुल्लाह राजड़ साहब साईं जेको आहे सो मौजादा सादुल्लाह ॿिया जेके बुज़ुर्ग आहिनि सभई उहो रोज़े धणीअ जो फ़ैज़ आहे हर जंग में सिकंदरी हाफ़िज़ वेठा आहिनि अल्हम्दुलिल्लाह सूरे ताहा सूरे मरियम सूरे कसस तव्हां इन्हनि जो तर्जुमो पढ़ी ॾिसो भले हुननि जो नानो तवी जो पढ़ो या हकीमुल उम्मत जो पढ़ो हालांकि दरगाह जे मुरीद खे पढ़णु न खपे पढ़णु खपे कमज़ोर ईमान उर्दू वारो पढ़ो सिंधी वारो शेखुल अजीज़ क़िबला मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी वारो पढ़ो या तफसीर कौसर पढ़ो जेको छट वारे तव्हां ते महिरबानी करे हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि खे हुक्म ॾेई नए सिरे जेको छपरायो आहे
जमात में इहो बाहे तो वहाबिन जो लिखियल आहे वहाबिन जो लिखियल कोन्हे को वहाबिन इन में ख़यानत पे कई हज़रत पीसी शाह मर्दा शाह सानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे फिरासत नज़र सां त अॻिते हली मता इन तफ़सीर कौसर ते वहाबी कब्ज़ो कनि इन जे करे मुफ्ती साहब खे पाण घुराए ख़ुसूसी हुकुम ॾेई पाण फरमायूं हिन में जेके ख़यानतूं हुजनि असुल नुस्ख़ो जेको कोट वारनि छपरायो हो उहो असुल नुस्ख़ो पंहिंजे अॻियां रखी वहाब ने जेको छपरायो आहे उहो रखी ख़यानतूं कढी जेको असुल नुस्ख़ो आहे उहो सवली सिंधीअ में करे जमात ताईं पहुचायो त जीअं क़ुर पाक जी तालीम ऐं इल्म रोज़े धणी जी जमात ताईं पहुची सघे मूसा अलैहिस्सलाम जो मीलाद बि लिखियो पियो आहे ईसा अलैहिस्सलाम जो मीलाद बि लिखियो पियो आहे यहया अलैहिस्सलाम जो ॼमण बि लिखियो पियो आहे इस्माईल ऐं इसहाक अलैहिस्सलाम जो ॼमण बि अलाह पाक जी ज़ात बाबरकात क़ुर पाक में अलाह जी ज़ात बाबरकात बयान कयो आहे ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा जो ज़िक्र क़ुर में आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ जो ज़िक्र क़ुर में आहे हज़रत इस्माईल जी अम्मा बीबी हाजरा जो ज़िक्र क़ुर में आहे मुंहिंजे करे असां आमिना जो ज़िक्र कयूं त मुले जो मुंहुं फिरियो वञे बीबी आमिना जो ज़िक्र छो था कयूं असां था चऊं त अमड़ आमिना जे न बचड़ो ॼणे हा त पोइ केरु खोटा ही वीचारा खणे हा आमिना जो तो थोरो आ आमिना जो तो तुझे मथा एहसान आ जो आमिना मुस्तफा करीम जे नूर के पंहिंजे जिस्म मां ज़ाहिर करे दुनिया के महबूब जे नूर सां रोशन कयो आ दुनिया के महबूब जे नूर सां मुनव्वर कयो आ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा तो सुभान अल्लाह बीबी मरियम 9 महीना पूरा थिया हमल ज़ाहिर कोने पर विलादत वारे टाइम ते तकलीफ़ महसूस थे थी दर्द महसूस थे तो अल्लाह जी बारगाह में अर्ज थी करे या अल्लाह कुंतु नसियम मनसिया या त मां मरी वञा हा या मां भोली बसरी हो जा हा माना अकुल घट हो जे हा इन दुख जी इन तकलीफ़ जी इन सूर जी मुखे एहसास न थे हा सूर जो तकलीफ़ जो एहसास न थे हा अल्लाह सी जल शानो जी ज़ात बाबरकात फरमाए तो बीबी मरियम खे तवज्जो हेॾे कयो जे उथण वेहण वारनि खे तव्हां ॾिठो त पोइ मुआरी तकरीर का तव्हां सम्झी था सम्झी क़ुर थो चवे हुज़्ज़ी इलैके तो सुभान अल्लाह हुज़्ज़ी इलैके बिजिज़्इन नख़लते तुसाक़ित अलैके रुतबन जनिया फकुली वशरबी वक़र्री ऐना फइम्मा तरयन्न मिनल बशर अहदन फक़ूली इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमा फलन उकल्लिमल यौम इंसिया फअतत बिही कौमहा तहमिलुहु क़ालू या मरियम लक़द जिअत शैअन फरिया या उख्त हारून मा कान अबूक इम्रअ सौइन वमा कानत उम्मुक बगिया फअशारत इलैहि क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु वअौसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुम्तु हय्या वबर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िया वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या सुभान अल्लाह अहिड़ी चओ जो कटुरनि खे मौक़ो न मिले
ओ चंदा त बाबा जोगी कुरान बांधा मथो पड़े सुन के कुरान चई कोन थो असा चऊं था त न भागा असा कुरान पढ़ूं था पर वो कुरान तव्हां के समझ में कोन ता गोले गोले उहे आयतूं आणींदो जेके वलियन जे खिलाफ हूंदियूं बुतन जे ला ठाहे वलियन जे मथां आणंदा आले सुन्नत व जमात वारा खोले खोले मुस्तफा जो शान बयान कंदा कुरान जी जेका बात खणंदे तो उनमें आमिना जे लाल जी तारीफ़ आहे हबीब जी ज़ात बाबरकात जूं वस्फ़ूं आहिनि हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़ज़ाइल आहिनि बीबी मरियम खे अल्लाह सी जल्ल शानु जी ज़ात बाबरकात जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञी चईंसि हुज़्ज़ी इलैके इहो जेको खजीअ जो थुड़ तुंहिंजे भर में पियो आहे सुकला सफ़ा इनखे छिक ॾियणु तुंहिंजो कमु आहे अॻिते माला पाणी तो करिश्मो ॾेखारे हुज़्ज़ी इलैके छिकड़ नहीं बिजज़अन नख़ला इन खजीअ जे थुड़ खे छिकड़े बीबी मरियम उनखे छिकियो फकुली वशरबी वकर्री तुसाकित अलैक रुतबन जनिया छिकंदी इहो खजीअ जो थुड़ जंहिंजी पाण निकिती पई आहे जेको बिल्कुलु सुकी ख़तम थी वियो आहे पर तूं छिकींदी मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी कुदरती कमाल ज़ाहिर थींदो इहो खजीअ जो थुड़ हरो भरो दरख्त थी ताज़ा ताज़ा डंग फुटाए उहे डंग तोखे पटण जी बि ज़रूरत कान पवंदी छुगो तुंहिंजे झोलीअ में अची दर्द ज़ह वारी कैफियत हुई उथण जी जेको आहे ताक़त कान हुई पर बसि अल्लाह सी जल्ल शान उहो पेरनि जे हेठां चश्मो जारी कयो ऐं उन खजीअ जे थुड़ खे बीबी साहिबा छिकरणी जंहिंजो छिकरणी तो वण थी वियो रुगो वण न त ओॾी महिल ई उन में खजी आई उहा खजी ओॾी महिल ई जेको आहे पकी डंग थी छुगा उहे पाण छुगा जेको आहे झुकी हज़रत बीबी मरियम जे झोलीअ में अची किरिया बीबी साहब के उथण जी जरूरत कान पई बस रुगो उतई पटे पंहिंजे अवात में विझे पई खाए भी पई कुली खा भी सही वशरबी ऐं जेको आहे पी बि कर्री आईना बस तो के ख़बर ई कान पवंदी ईसा अलैहिस्सलाम जी विलादत थी वेंदी जे बीबी मरियम जे हथ में इहो कमाल आहे त पोइ आमिना जे लाल जे हथ में कमाल कोन हूंदो मरियम मुस्तफ़ा करीम जी कुंवार तो सुभान अल्लाह आमिना जो लाल उन जो घोट तो सुभान अल्लाह जेकरे महबूब के जेका मिलण वारी कुंवार उन जे हथ जी बरकत इहा आहे त बिनी जहाननि जी घोट आमिना जे लाल जी बरकत छा हूंदी हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ये शर्त पूरा थिया यहूदी भी मुसलमान थियो सलमान फारसी के आज़ादी मिली त मौजादा बेटा साहब ने फरमायो आ पतंग नो पह कयो बढ़िया मथे मच पसीला सन लिचिया सड़िया मथे सच संदा किचन गच वेचारन विया सुभान अल्लाह कोई हबीब जा साहबी जिनके इस्लाम जो कद्र हो ईमान जो कद्र हो हबीब जी ज़ात बाबरकात जे शरीयत जो कद्र हो उन्हनि जेको आहे कद्र करे ॾेखारियो शराब हलाल हो जायज़ हो पर जॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात जे हबीब ते आयत नाज़िल थी या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुन मिन अमलि शैतान फजतनिबूह बिलाल हबशी के मुस्तफा सल्लल्लाहु कयो आधी रात हुई बिलाल जी सही वनी हीअ आयत पढ़ डायरेक्ट शराब हराम कोन थियो हो पहिरीं अल्लाह सी फरमायो त वापार हराम आहे त जीअं वापार खां रुकजनि तिजारत खां रुकजनि वापार हराम थियो वरी अल्लाह सी फरमायो हूअं भले पियो पर नमाज़ जे टाइम जे वेझो न पियो अहिड़े टाइम में पियो जो नमाज़ खां अॻु में तव्हांजो नशो जेको आहे ख़तम थी वञे साहबी पीअंदा हा अहिड़े टाइम ते माना फजर खां ज़ोर टाइम वधीक आहे या वरी इशा खां फजर टाइम वधीक आहे ज़ोर खां असर टाइम कोन्हे असर खां मगरिब टाइम न आहे मगरिब खां इशा ताईं टाइम न आहे इन टाइम में
में शराब कोन पियंदा हा रात जो पियंदा हा त जीअं फजर खां अॻु में नशो लही वञे वरी फजर जी नमाज़ पढ़ो ज़ोहर ऐं फजर जे विच में पढ़ंदा हा त जीअं ज़ोहर खां अॻु में नशो लही वञे त जेको आहे छो त हलाल हुई अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात जा हराम जी हुकुम कोन कयो हो पर जॾहिं हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु आयत खणी निकितो या अय्युहल्लज़ीना आमनू छा मंज़र हूंदो हलाल हो उन्हनि जे अॻियां कंहिं जॻह मट पियो हो कंहिं जे अॻियां बोतल पई कंहिं जे अॻियां काशे कंहिं जे अॻियां काशे पर आवाज़ ॿुधो आहे ईमान वारो सभिनी जा कन खड़ा थिया इहो हुक्म असांजे लाइ इन्नमल खमरो वल मैसिरो वल अंसाबो वल अज़लामो रिजसुम मिन अमल शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून ईमान वारो शराब जुआ या जेके तव्हां फारूं कढंदा आहियो बुतनि जे नाले सां तीर चुटींदा आहियो ये सभु जा सभु शैतानी अमल आहिनि रब हुकुम थो करे फज्तनिबूहु इन्हनि खां बचो माना इहे शयूं तव्हांजे मथां हराम आहिनि बचंदव त दुनिया आख़िरत में कामयाब थींदो ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम मां सीरत जा किताब खोलियो मट भरिया पिया हा आयत ॿुधनि पिया हबीब जो हुकुम थे पियो रब जो कुरान लहे पियो जेको पीतो सो पीतो बोतलूं भगियूं मट भगा थाम उछलायूं मदीने पाक में शराब खां वे नहरूं वे वाहुण वे नाला इएं पिया वहनि जीअं सावणी मौसम में बरसात वसे बरसात जे करे नदियूं नाला जीअं पाणीअ खे वहाइनि हबीब जे ग़ुलामनि शराब खे इएं उछले फिटो कयो मुस्तफ़ा खे चयोसीं जेको थियो सो थियो अॼु खां पोइ हिकिड़ो फुड़ो बि असांजे मथां हराम अमल करे ॾेखारियूं सही व्याज जायज़ हो अल्लाह जी ज़ात बाबरकात हुर्मत नाज़िल कई अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा ऐं अल्हम्दुलिल्लाह मौजूदा पीसी सरदार जमायत के व्याज जे कारोबार व्याज वठण ऐं व्याज ॾियण खां सख्ती सां मना कयो जागो था असांजे लाइ त बड़ी ख़ैर आहे हे मोबाइल आहे न मोबाइल में अॼुकल्ह व्याज ॾिए थो तो के 35 रुपया ॾियनि था के 40 रुपया ॾियनि था के 50 रुपया ॾियनि था अकाउंट ठाहींदे त को 1000 थो ॾे को 1200 थो ॾे को 1500 थो ॾे चङा मठा माण्हू बि जेको आहे माना एमरजेंसी में कमु थो अचे पर आहे कन खे हितां वठी हितां वठा हफ्ते ते 50 रुपया टैक्स दी 100 रुपया टैक्स 150 रुपया टैक्स के भरींदासीं पर फिलहाल तो जेको आदो अटो लटो जेको आदो वठी पेटो तो भरियूं हराम में बरकत काने का हराम में सुकून कोने को हराम में रहमत काने का हराम में आफियत काने का हराम में खैर कोने को मुंहिंजा दोस्त अजीज मुसलमान भा महबूब जो सको चाचो हो हजरत अब्बास नबी पाक के चीसी मुंहिंजा त लखे रुपया व्याज में आहिनि आमिना जे लाल फरमायो चाचा शरीयत सभिनी जे लाइ व्याज छॾे ॾियो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िय मिनर रिबा अल्लाह खां ॾिजो काफ़र खे भले तव्हांजो व्याज ॾिनल हुजे वरतल हुजे पर जेको बचो आहे ज़रू मा बक़िय मिनर रिबा हुक्म नाज़िल थियण खां अॻु में तव्हां ते मयार कान हुई पर हाणे हरमत जो हुक्म नाज़िल थियो आहे जेका बक़ाया आहे उहा छॾे ॾियो फ़इल्लम तफ़अलू फ़अज़नू
बिहरबिन मिनल्लाहि व रसूलिही यो छॾे ॾियो जेकरे नथा छॾियो अचो अची अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग कयो या कारोबार व्याज जो छॾियो बकाया जात व्याज जी छॾे ॾियो पर ग़रीब मिस्कीन खे जेको आहे सो माफ़ करे छॾियो जेकॾहिं माफ़ नथा कयो पोइ अचो अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग कयो रब रुसे मत खसे हाणे कोन हथियार ॾसे साई कार जंहिंमें जोखो जीअ जो हज़रत अब्बास हथ ॿधी अर्ज़ो करे क़िबला आहिनि लखे रुपया पर मां अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग नथो करे सघां सोना मां उहे माफ़ करे छॾियां ख़तम अल्लाह वरी मूंखे ॾींदो तॾहिं जॾहिं हुकुम अचे पियो त करणो आहे तोखे करणो आहे ॾिनल हा आदत पियल हुई तोखे त मुजादा मुस्तफ़ा जो क़ुर तोखे अॻु में मिली वियो आहे तोखे त अॻु में तुंहिंजे अबू तुंहिंजो अम्मा तुंहिंजो ख़ानदान मुस्लमान आहे पोइ छाजे करे तूं इन्हनि हराम कमनि ॾे वञी थो छाजे करे शिरक ऐं कुफ़र वारनि कमनि ॾे वञी थो मुजादा चङा भला मुस्लमान असां मां अर्ज़ु कनि इस्लाम असांजे दिलि में आहे इस्लाम जो नूर असांजे दिलि में आहे पर पोइ बि फ़वैलुल लिल क़ासियत क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह असां अल्लाह जे ज़िक्र खां रब जे यादगीरे खां नमाज़ खां रोज़े खां चङनि कमनि खां पोइ बि असां परे आहियूं माना इस्लाम जो नूर असांजे दिलि ताईं पहुतो ई कोन्हे को के पहुचे हा त असां इन्हनि कमनि खां परे हुजूं हा सिद्दीक़ अकबर चओ सुभान अल्लाह कॾहिं कॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ अखियुनि मां लुड़क वाहे रोंदो हो कि नंढड़ो ॿार रोए हज़रत अबू बकर खे माण्हू चवंदासीं ईअं पियो रोई सभा उछगारो हणी हज़रत अबू बकर चवंदो हो त मां मुस्तफ़ा करीम जी हदीस पाक ॿुधी आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिंजे दिलि में न कख जेतिरो बि शिरक हूंदो कख जेतिरो बि शिरक जे करे न कंहिंजे दिलि में हूंदो ॿी हदीस आहे जेका किवली थींदी आहे किवली उन किवलीअ जे बराबर किवलीअ जेतिरो कमसल नमल ते किवलीअ जेतिरो जेकॾहिं कंहिंजे दिलि में शिरक हुजे या किवलीअ जेतिरो बि जेकॾहिं कंहिं शिरक कयो हुजे उहो जन्नत में कोन वेंदो जागो था ॻाल्हायो जागो था अबा गौस पाक जे यारीअ जो बकर असां अहले सुन्नत वटि हलाल आहे तो सुभान अल्लाह छा आहे साईं हलाल आहे छो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर ज़बह करण जे टाइम ते उहो ई तरीक़ो अपनाईंदा आहियूं जेको अल्लाह जो हुकुम आहे फ़कुलू मिम्मा ज़ुकिरा स्मुल्लाहि अलैहि जंहिंजे मथां अल्लाह जो नालो वरितो वञे त उनखे जेको आहे तव्हां खाओ जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो पोइ दिलि में नियत हूंदी आहे त हिन जो सवाब पहुचे गौस पाक खे यारी जो मक़सद बि हो यारी जो मफ़हूम बि हो हवाए फंडर आहे बकर आहे बकरी आहे जानवर आहे मां कोन थो कोन जे टाइम ते बिस्म अब्दुल कादिर हूंदो आहे हाँ बिस्म सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदनी न नियत जेको आहे गुलाम गाज़ी गुलाम हैदर जी जेको आहे नियत हूंदी आहे नालो कोन हूंदो आहे नालो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर ज़बह जे टाइम ते अल्लाह जो नालो वठी ज़बह कंदा नियत हूंदी आहे त ईसा अलैहि सलाम माना सवाब उन बुज़ुर्ग ताईं पहुचे तो सुभान अल्लाह अब गौस पाक केरा चुप सही छोजी यो वरी तूं यार महीने में अची ॿुधाए जा त केरा वरी वो जो इंतज़ार कंदासीं या को आयो सिकंदरी आलम तो उन खां पुछा कंदासीं बाक़ी यादि असलम कोन कंदासीं सुनियो सिखो तरबियत हासिल कयो तव्हां रोज़ेदणी जा फ़क़ीर आहियो तो सुभान अल्लाह पीसी जा हुकुम कंदा आहिनि पाण बि पढ़ो पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ायो पंहिंजे नियाणनि खे बि पढ़ायो पंहिंजे वक़ार खे जेको आहे सो बहाल कयो वक़ार ख़राब न कयो पंहिंजे मयार खे ख़राब न कयो जेके वॾा बुज़ुर्ग हा उन्हनि जो तरीक़ो अपनायो तो सुभान अल्लाह अब गौस पाक के रातो हसनी हुसैनी सैयद छा सही ईमान में शक आहे बल्कि असां ताईं त ईमान पहुतो ई उन जे सदके आहे
असा के ईमान जी खैरात ॾिनी आहे रोज़े वारे वटि फैज़ पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो आहे। तो सुभान अल्लाह। हसनी हुसैनिया गौसे आज़मा पीरन जो पीरा दस्तगीरा लक़ब अलक़ाब गौस पाक जा वलियन में गौस पाक जहिड़ो को ॿियो कोन्हे को। हाजी गुलाम हैदर अल्हम्दुलिल्लाह रोज़े धड़ीअ जो फ़क़ीरा साहिब करामता साहिब फैज़ा हज़रत पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला नो महबूब जे बचड़े इमाम हुसैन जी औलाद मां। ये तो जायज़ पर जे करें सागियूं माना तू जे करें यो बकरो कोई बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई पर तुंहिंजी नियत हुजे पोइ भूमल जी राणे मल जी कंहिं हिंदूअ जी मां फतवा पोइ थो ॾियां पर पहिरीं तव्हां खां था पुछो तव्हां खां थो पुछां तव्हांजी दिलि छा थी चवे इहो जाइज़ आहे ॻाल्हायो भला ॿी ॿोली हुजे त आईंदे ज़ाल खणी सिखी अचां या मुआरी ॿोली सम्झ में नथी अचे त हाफ़िज़ अब्दुल रज़ाक खे चवां साईं ॿिए कंहिंखे घुरा भला समझो था बा बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे बकर को भले भले तू हिते को या कहीं खेत बेल में को के किथे भी को बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर भले चओ पर तुंहिंजी नियत आहे कंहिं वाणी जी तुंहिंजी नियत आहे कंहिं भील जी तुंहिंजी नियत आहे कंहिं काफ़र जी या तुंहिंजी नियत उन जे लाइ आहे जंहिंजो वजूद ई कोन्हे अगो था बाबा गाज़ी गुलाम हैदरत गाज़ी साहब आहे न रोज़े वारे जो रोज़े में 7 पागारा आहिनि तो सुभान अल्लाह। पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी बगदाद में आहे न पर जे करें बिल फर्ज़ मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां मुंहिंजो ॻोठ सॼो टंडो आहे त मोडेरो लाल मटियारी ॾे आहे तमाम मां जेकॾहिं को हिते मुंहिंजे नाले ते बाबा हे क़बर आहे मौलवी असद अली जी भले मुझे मरण खां पोइ अब आहे कबर आहे मौलवी असद अली जी कबर में हुजे नालो तिनको बि न ठली मिट्टी हुजे अब कबर फलाणे जी आहे अब छा तुझे साईं ॾेखाव ॾिनो हो मूंखे ईंदो खारत में जलसा कंदो हो लॻो था इहा ॻाल्हि लॻे थो तव्हांखे साईं सुठी कान थी लॻे जब बाबा ईंदो खारत में जलसा बलसा कंदो हो तो मां जलसा ॿुधंदो हुउसि बसि सुतो पियो हुउसि साईं अची चुका तो ख़्वाब में अच्छा वरी भींग अहिड़ी भला अचे कंहिं राजड़ जे ख़्वाब में कंहिं दर्स जे ख़्वाब में कंहिं समेत जे ख़्वाब में आहे मौलवी असद अली अचे थो वरी साईं गुमराम जे ख़्वाब में गुमराम मना अचे के कोलिए देखी मुझो कोलिए में छा आओ त खारतन दे आए सुजाजन दे आए रोज़े धणी दे फकीरन दे आए के गौस पाक जा मुरीदा के जेको आ सरवन नु जा मुरीदा आओ त कलमे पढ़न वारन दे आए न बा आई शाबाश वरी ता ते भोजे बिल जी गाल ते यकीन कर जे पर चवे सच सच तो चवी हाँ कई मौलवी ईंदो सही अरे चाचा जे आईंदो हो तो वो भील जो मुंह में छा मां चा तो तुझे ख्वाब में था ना चा तो तोखे ॾेखां ॾियां हालांकि इहो बि जायज़ कोन्हे को भले मुसलमान हुजे 7 कुरान मथे ते रखे पर आमिना जे लाल फरमायो आहे त कूड़ी कब्र ठाहिण वारो काफ़र आहे चओ कूड़ी कब्र ठाहिण वारो पूरी कब्र ठाहिण वारो जेको उन नियत सां उन कब्र ते वञे उहो बि काफ़र आहे काफ़र साईं आमिना जे लाल जी बारगाह में उठ आयो तो सुभान अल्लाह नबी पाक के अची सजदो कई मशहूर आहे तव्हां ॿुधी आलमन खां हुज़ूर साईं के साहब था चवनि सोना इजाज़त ॾे त तोखे असीं बि सजदो कयूं जागजो समझजो असीं बि तोखे सजदो कयूं आमिना जे लाल फरमायो सजदो मुंहिंजी शरीयत में सिर्फ़ अल्लाह खे आहे
सजदो माना इबादत है। इबादत पोवा रुकू जी कैफियत में हुजे, वा सजदे जी कैफियत में हुजे, या हथ बदन जी कैफियत में हुजे। कहीं आलम जे अॻियां उनखे पंहिंजो माबूद समझी हथ बधंदे त शिरक मसइलो आहे। काबतुल्लाह के माबूद समझी जे करे हथ बधंदे त तॾहिं बि शिरक आहे। मस्जिद जे मेहराब खे बि जेकॾहिं तूं मेहराब खे मिंबर खे चवी त इहो मुंहिंजो रब आहे, उनखे समझी हथ ॿधी तॾहिं बि तूं काफ़िर थी वेंदे, मुशरिक थी वेंदे। जागी थो ये मसइला शरीयत जा। काबो क़िबलो आहे, रुगो मुंहुं कंदा आहियूं सजदो अलाह खे आहे। सजदो कंहिंखे आहे चओ? भितन जे मस्जिद जे भितन के सजदो कोने, मस्जिद जे मेहराब के सजदो कोने, मस्जिद जे उन ट्रायल के या उन मिंबर के सजदो कोने को। सजदो उन अल्लाह के। वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन हुनफा व युकीमुस्सलात व युतुज़ ज़कात व ज़ालिका दीनुल क़य्यिम। अल्लाह सी फरमाए तो इनके हुक्म दिनो वयो आ त इबादत अल्लाह जी कयो खालिस रब करीम जी ज़ात बाबरकात के दीन के मनीदे हुनफा हक ऐं बातिल जो फर्क कंदे बुत जे अॻियां न। ईअं समझ सजदो बुत खे हुजे, चइजे झुकजे बुत जे अॻियां, चइजे त नियत अल्लाह जी आहे। झुकजे जेको आहे वण जे अॻियां, नियत अल्लाह जी आहे। झुकजे मुजादा कंहिं क़ब्र जे अॻियां, चइजे नियत अल्लाह जी आहे। इहो शिरक आहे, शिरक आहे। हर गुनाह जी माफ़ी आहे, पर इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। शिरक वॾे खां वॾो गुनाह आहे। इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। शिरक जहिड़ो गुनाह इन जी माफ़ी कान्हे का। बाक़ी शिरक खां अलावा जेका ग़लती तोखां थी, ॾेहनि जो दातार बख़्शण वारो आहे। उनजे करे शिरक खां पंहिंजे पाण खे बचा। इन्हनि ख़्याली क़ब्रुनि खां पंहिंजे पाण खे बचा। इहे वण टिण तोखे बरकतूं कोन था ॾियनि। ख़ुदा जो कसम सां अहले सुन्नत व जमात जो बि अक़ीदो आहे, पुट ॾियण वारो बि वली कोन्हे को, पुट ॾियण वारो अल्लाह आहे। अल्लाह जो वली ज़रियो आहे। चओ रोज़े धणी ज़रियो आहे। कहिड़ा बा रोज़े धणी ज़रियो आहे, गाज़ी गुलाम हैदर ज़रियो आहे। खबरदार जो करे तो या तो नियत कई आहे त रोज़े धणी तो बचड़ा ॾे, या मोजादा गाज़ी गुलाम हैदर तो बचड़ा ॾे, या पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी बचड़ा थो ॾे। ही आलिम हाफ़िज़ सिकंदरी वेठा आहिनि। मां मोजादा तव्हांखे तौसीक़ सां ऐं यकीन सां चवां थो, अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे, रोज़े धणीअ जो अक़ीदो आहे, सभिनी पागारनि जो अक़ीदो आहे। ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे। वली वसीलो बणबा आहिनि। चओ वली ॻाल्हायो, वली वसीलो बणबा आहिनि। पोइ वली अल्लाह पाक जी बारगाह मां घुरी रब करीम जे ज़ात बाबरकात जी बारगाह मां वंड वठी जेको आहे सो तोखे ॾींदा आहिनि। ऐं एहतियात कंदो कर, कंहिं वलीअ जी बारगाह में वञी दुआ घुरंदो कर, मौला हिन जे वसीले सां ॾे, रोज़े धणी जे वसीले सां ॾे, गाज़ी गुलाम हैदर जे वसीले सां ॾे, या अल्लाह पीसी छत वारे जे वसीले सां ॾे, या अल्लाह सूरे सरकार जे वसीले सां ॾे, या अल्लाह पीसी पगवार पटवारनि जे वसीले सां ॾे, या अल्लाह पीसी कोटवारनि जे वसीले सां ॾे, या अल्लाह पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे वसीले सां ॾे। वसीले सां वठंदे ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम अल्लाह पाक तुंहिंजा पंहिंजे वलियनि जे सदके ऐं उन्हनि जे वसीले सां तुंहिंजा ख़ाली झोल रब भरे छॾींदो। पर चवंदा न साईं असांखे त फलाणे भील बि ॾिनो आहे, फलाणे भील बि ॾिनो आहे, फलाणे भील बि ॾिनो आहे। चवंदा न साईं असांखे त फलाणे भील बि ॾिनो आहे, फलाणे भील बि ॾिनो आहे। चवंदा न साईं असांखे त फलाणे भील बि ॾिनो आहे, फलाणे भील बि ॾिनो आहे। पर चवंदा न साईं असांखे त फलाणे
फलाने कोलीअ बि ॾिनो आहे इहो कोली भील तोखे छा ॾींदो इहो कोली भील तोखे कुझु बि कोन ॾींदो इहो पाण बि जहन्नम में वेंदो तोखे बि जहन्नम में वठी वेंदो इन काफ़र सां तुंहिंजो को ताल्लुक कोन्हे को तुंहिंजो ताल्लुक मदीने वारे साईं जे बचड़े रोज़े धणीअ सां आहे ऐं रोज़े धणी जे तालीम सां आहे बाबा जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां पई रोज़े वारा मदरसे में पढ़ंदा हुआ चओ सुभाणे अल्लाह कोटड़ी कबीर में मदरसे में पढ़ंदा हुआ त उन दौर में खोड़नि में कोटड़ी कबीर ऐं खोड़ा वेझो आहिनि उते हिकिड़ो फितरो पैदा थियो हिकिड़ो वाणियो हो जेको पंहिंजे कमाल सां खट उॾारींदो हो बस अंतर मंतर जंतर पढ़ी जो फू करे खट भई उॾामे हाँ सही हाणे जॾहिं सी खट उॾामे त पोइ खारतनि ते मयार कान्हे का जो पुराणो जहान हले पियो तमाशा बि न सदाई अचनि पिया खट उॾामे पई हाँ सही हू आयो ॿियो आयो टियों आयो काफ़रत पर मुसलमान ॾिसी अचो खट कीअं थी उॾामे हाणे राज उते बीठा खोड़नि जे उन्हनि मखदूमनि चयो मीरनि खे हुकूमत मीरनि जी हुई उन्हनि मीरनि वरी ख़त मोकिलियो न्यापो मोकिलियो उन कोटड़ी कबीर में पीसी रोज़े वारे जे उस्ताद चओ सुभाणे अल्लाह मखदूम यार उन ॾींहुं आयो वॾो दर्जस्त आलिम हो ख़त पहुतो पाण पढ़ियऊं शागिर्द खे चऊं त वञ मोहम्मद राशिद खे वठी आ अच्छा मोहम्मद राशिद छो ॿिया छो न इहो वरी मलफूज़ा शरीफ़ में आहे ॿई ॻाल्हियूं मलफूज़ा शरीफ़ में पर मलफूज़ा शरीफ़ में आहे पीसी रोज़े वारा फरमाइनि था त मां सबक़ यादि कयां त यादि थिए कोन पियो यादि थिए त ॾुखियो पियो थिए सैयद ॼमे त रोज़े सां हुसैनी बचड़ो चओ सुभाणे अल्लाह वालिद साहब वक्त जो बेहतरीन आलिम अम्मा बि नेक सालिहा माहौल बि उहो पर यादगीरो कोन पियो अचे सबक़ यादि करे विसरी वञे या वरी महिनत सां यादि करणो पियो पवे पीसी रोज़े वारनि पाण फरमाइनि था हिकिड़ी पेर ते बीही को गैर शरई कम कोन कई कंहिं वण ॾे कोन वियो महबूब मदीने वारे साईं ते 5000 भेरा सलात पढ़ी तोखे तकलीफ़ अचे त सलात पढ़ सलात खां बरो शॉर्टकट वठण जे चक्कर में रुगो बाईपास अंदर वञणो ई न पए सलात ला पाण त कोन पढ़ंदो वरी बि चवंदो साईं गुलाम अली खे भला ॾे के मालिका के शागिर्द ॾे त सलात पढ़नि शागिर्दनि खां पढ़ा पर उन सलात में तूं बि त हुज न ऐसो तुंहिंजो बि त हुजे न ॾुख तोखे तकलीफ़ तोखे ईअं थींदो आहे तॾो पंहिंजो आहे पढ़ियल लिखियल माण्हू बि क़ुर पाक पढ़ियल मला ख़त्म पढ़ी छॾियो मिट तुंहिंजो आहे पीउ तुंहिंजो आहे भाउ तुंहिंजो आहे मुला पवनि पहिरीं हक़ तुंहिंजो तो सुभान अल्लाह गालियों समझ में अचन पियो न साईं पहिरीं अज़ीज़ तुंहिंजो आहे ख़त्मो तूं पढ़ सिपारो तूं खण ज़रूरी कोन्हे को त हिकिड़ो ख़त्मो पढ़जे भले 2 पढ़जनि भले 3 पढ़जनि भले 4 पढ़जनि भले 5 पढ़जनि भले 10 पढ़जनि पर जेके अज़ीज़ आहिनि उहे पढ़ंदा त उन मरहूम जो रूह ख़ुशि थींदो त हिननि रुगो ॿिनि जे हवाले कोन कयो आहे पाण पढ़ी बि क़ुर असां ॾे ख़त्मा पिया मोकिलीनि तो सुभान अल्लाह त सलात तोखे परेशानी अचे त सलात तूं पाण पढ़ मुस्तफा के सदक़े रोज़े धणी जो तरीक़ो इहो अथई हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला नो फरमाईंदा 5000 भेरा सलात पढ़ी आहे तो सुभान अल्लाह बस सलात पढ़ी सुतो सो अख सां लॻी त यार जो दीदार थियो आमिना जो लाल आयो मुस्तफा जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ऐं हबीब भाग वारनि जे ख्वाब में अचे थो हफ़्ते हफ़्ते में खुदा दिलबर थो आणे ख्वाब में इहो केरा गुलाम नबी महेसर तो
ॻाल्हायो केरु जे टाइम पूरो थी वियो हुजे त पोइ ॻाल्हि बंदि कयां चओ त ॻाल्हि पूरी कयां हले सही केरु ग़ुलाम नबी मैसर जेको रोज़े धणीअ जे अंगण ते अची मनक़बत पढ़े त पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झे तो सुभान अल्लाह माना पी सही सरदार जी मनक़बत पढ़े अची ग़ुलाम नबी मैसर त एज़ाज़ सम्झे ऐं रोज़े धणीअ खां फ़ैज़ वठण अचे ओ थो चवे ऐं पढ़ियल हुजे 3 दर्जा मेहनत उनजी बस महबूब जो मिलाद जॾहिं का होश संभाली त पे पढ़ी हफ्ते हफ्ते में खुदा दिल बर थो आणे ख्वाब में अन ॾिठे महबूब खे वर्तुम सुञाणे ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल बर थो आणे ख्वाब में ऐं वरी ॿिए हंधि तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि थो करे त जेकर तुंहिंजे मुंहिंजे ख्वाब में नथो अचे त क़सूर पंहिंजो आहे मोहब्बा मूंखां रुसी मुंहिंजनि क़सूरनि जे करे मोहब्बा मूंखां रुसी मुंहिंजनि क़सूरनि जे करे पाण सां मूं पाण कई न त पल न थींदा परे मोहब्बा मूंखां रुसी मुंहिंजनि क़सूरनि जे करे किसी रोज़े वारा फरमाइनि था अका किसा लगी यार जो दीदार थियो मुस्तफा करीम ख्वाब में आया मोहम्मद राशिद मुंहिंजा बचड़ा कीअं पे सॾड़ा कई हबीब जी ज़ात बाबरकाह जी बारगाह में अर्ज़ की या रसूल अल्लाह तव्हांजो दीन पढ़ां थो इल्म पढ़ां थो यादि कयां थो त विसरो थो वञे यादगी रोज़ाना ते कोन थो बीहे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम पंहिंजी निगाह करम फरमाए फरमाईंदा मोहम्मद राशिद मां मोहम्मद करीम तोखे सभई इल्म पढ़ायूं थो वञा पैसे फरमाइनि था जॾहिं अखि खोलिया अखि खुले त घर सॼो मदरसो इलाइक़ो ख़ुशबूअ सां भरियो पियो हुजे महबूब जे अचण जा आसार बि जेको आहे नज़र अचनि पिया ऐं जेकॾहिं मोहम्मद राशिद रोज़े वारो त कमाल वारो आहे पर उन जे फैज़ मां रंगियल शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाहि तआला अलैहि सॼी ज़िंदगी ज़ाहिर कोन कयो पर 1984 जे उन डायरी जा वर्क जॾहिं हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ बमरे साहब लिखिया त उन्हनि वर्कनि में इहा ॻाल्हि कोन हुई पर जवान जॾहिं अखि मूटी साहिबनि उहे लिखियल वर्क जॾहिं ॻोल्हिया त 1984 में ओ महीनो उहा तारीख़ लिखी पई आहे जो शाहपुर चाकर जे उन मदरसा सिबगतुल हुदा जे अंगण में रसूलुल्लाह जो दीदार मुफ्ती अब्दुल रहीम खे थियो चो सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब जो दीदार थियो मुफ्ती साहब उथण सां रोइण में शुरू थी वियो अब्दुल नबी साईं जो पुटु आहे चए थो बाबा रोई पियो वजह कहिड़ी आई पाण अब्दुल नबी चए थो उन राति सुबुह जो असर वेल जेका ख़ुशबू हुई अहिड़ी ख़ुशबू वरी कॾहिं कान आई तो सुभान अल्लाह आमिना जे लाल जो दीदार थियो जेकॾहिं अब्दुल रहीम सिकंदरी खे दीदार थिए त पोइ मोहम्मद राशिद कहिड़ा दीदार जा मज़ा माणींदो हूंदो कहिड़ियूं उनजे मथां करम नवाज़ियूं हूंदियूं पीसी रोज़े वारे महबूबनि खे अर्ज़ु कयो मुस्तफ़ा फरमायो तोखे इल्मु पढ़ायूं थो वञा सुबुह जो उथिया मदरसे में विया क्लास वञी वेठा उस्ताद ॿी क्लास में हो मखदूम साहब शागिर्द खे सबक़ु पढ़ायो पढ़ाई पे सबक़ु ॿुधाई हिकिड़े शागिर्द जो सबक़ु कचो थियो उस्ताद ॾिनी मार शागिर्द रोंदो वियो पीसी रोज़े वारे जी नज़र पई अबा हेॾे आ रोई छो थियो चईसी सबक़ु सम्झ में कोन आयो कचो थियो उस्ताद ॾिनी आ मार चयो थी वञी सबक़ु यादि करे आ हाणे सबक़ु ॾुखियो आहे यादि ई कोन थो थिए पीसी फरमाइनि था हलिया त मां तोखे भेरो ॾियारियां
किसी क़िबला मां आया पंजी जमात में तू आ चौथी जमात में आऊं वठन किताबन में आया तू मुखे भेरो के ॾियारी दे पर मां भेरो वठो उस्ताद के वनी ॿुधा पोइ चइजां त सबक कचो हो या पको हो पीसी भेरो ॾियारियो हो हैरान पर पीसी भेरो ॾियारो कुदरती अहिड़ो कमाल हो जो पीसी पढ़ंदा वञनि चवंदा वञनि हुनजे ज़हन में वेहंदो वञे बस 2 मिंटनि में उस्ताद खे जी क़िबला सबक ॿुधायां याद थी वई हाँ सही तोरा याद कोन कयो हूंदो वरी कच्चो मथो खाईंदे मुंहिंजो किसी न क़िबला याद आ ॿुध आयो जो ॿुधा उस्ताद खे जॾहिं सबक ॿुधाइण शुरू की तो उस्ताद हैरान न हा करे न करे सबक जॾहिं थियो सो ख़त्म थी त इहो सबक मूं त तोखे पढ़ाई कोन हो तोखे त कोन पढ़ाइण पर जेके किताबनि जा अंबार लॻा पिया आहिनि इहे ॻाल्हियूं इन्हनि किताबनि मां कंहिं बि किताब में कोन्हे के मूं पाण कोन पढ़ियूं त तोखे किथां पढ़ाए जेको मूं पढ़ायो कोन्हे को चवी सही पियो सम्झाई बि सही पियो सबक बि तुंहिंजो पको आहे पर इहो पढ़े किथां ये राज न्याज जो ॻाल्हियूं त मूं तोखे सम्झायूं कोन हुयूं शागिर्द खे दिलि में चयो मतां शाह साहब जो नालो खणा त ॿीहर उस्ताद ॾे त दड़का त भेरो ई न ॾियारे नालो कीअं खणा उस्ताद चयो त अलाह जो वास्तो थी ॿुधा त उहो शागिर्द केरु आहे जंहिं तोखे भेरो ॾियारियो किसी ॿियो को कोन्हे को मोहम्मद राशिद जेको हुसैनी बचड़ो आहे उन मूंखे भेरो ॾियारियो आहे उन भेरो ॾियारियो आहे कमाल हुयो वठिया मोहम्मद राशिद खे पीसी आया शागिर्द ॾिनो पियो त मतां उस्ताद दड़का ॾेसि शागिर्द खे ॿाहिरि मोकिले मोहम्मद राशिद खे पीसी रोज़े वारे खे उस्ताद थो चवे ओ मोहम्मद राशिद ॿुधा ये इल्म असरारी रुमूज़ वारा काथों पढ़े पीसी लिख पे कई पर वास्तो मिलियो हज़रत रोज़े वारा फरमान पिया थी सबक याद कोन थींदो हो रात हिकिड़े पेर ते बीही 5000 भेरा सलात पढ़ी मदीने वारे के सज कयुमि आमना जे लाल मेहरबानी फरमाई मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात नज़र फरमाई हुजूर फरमायो तो के सभई इल्म पढ़ायूं थो वञो जेके किताब तो वटि पिया आहिनि इहे सभु मां पढ़ियलु आहियां पर हाणे जेको आहे सो मां इत्माम में हुज्जत जे लाइ वेंदुसि कोन पढ़ंदुसि पियो तो वटि बालको तुंहिंजो ई आहियां पियो पढ़ंदुसि पियो पढ़ाईंदुसि पर महबूब मूं ते वॾी करम नवाज़ी करे छॾी आहे इहा ॻाल्हि ॾिसी मखदूम साहिब घुरायो मोहम्मद राशिद खे सॾु करे चयो सॾु करे आया पाण फरमायूं त खोड़नि में हलणो आहे काफ़र हिकिड़ो खट थो उॾारे मारगो बीठो हूंदुसि पटको इज़त मुंहिंजी तुंहिंजे हथ में हूंदी अॻियां तूं जामो तो खेड़े तो सुभान अल्लाह पटको तो जो मुझी इज्जत जी लज रख जा मां मिड़ई जे पादो भरम जे ला मीरन चयो आ मखदूमन चयो मां हलंदुस पर असल कम तो के करणो जैसी ठीक है आया उन्होंने खोड़न वाले इलाके में उते पहुता पुछा कंदे अबा काथे आओ भोपू मल जेको खट दो उडारे बुधायूं जी हे जेको आहे उन जो एरियो आहे बुधायूं जी निशानी करे हज़रत रोज़े वारा आया मखदूम साहब हुयो मखदूम साहब पीसी सरदार खे इशारो करे जो कि मुंह तूं ॾिजां मां थोरो को ॾिसां अल्लाहु अकबर कबीरा तो सुभान अल्लाह पीसी रोज़े वारा फरमाया भाया खट उडारी नोए भला उडार क्या थो उडारी हमरा उल्टू फुलतू फंतर छंतर फड़ी फू कई त खट मचे पीसी पंहिंजी पेज़ार मुबारक लाथी चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरकार का आलम क्या होगा
जब हुस्न था उनका जलवा नुमा अनवार का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। पीसी पंहिंजी पेज़ार मुबारक उछलाई वा पेज़ार उन खट खे लथी खट खे लगी आ खट अची ज़मीन ते किरी आ जीअं ज़मीन ते खट लगी। सुभान अल्लाह। पीसी रोज़े वारनि फरमायो त हाण त भला उॾारीस हाण उॾारीस हमारा जंतर मंतर खंतर वधाए पड़िया खट चुरी सीट जी पाण वेही रहियो खट ते मथा ओॾा में पर न जंतर फंतर मंतर पर कम कोन आया। जॾहिं हुन पंहिंजा वस कया कई माण्हू ॾिसण जे लाइ हा पीसी रोज़े वारनि उन्हनि माण्हुनि खे पाण इरशाद फरमायो ओ अल्लाह जे हबीब जा उम्मती ओ मुस्लमानो कलमे पढ़ण वारा ही काफर जो पुट्रा ही वाणियो आ ही बेदीना इस्लाम सां हिन जो को ताल्लुक कोने को ही दीन जो दुश्मन आ। जादू जा मंत्र पढ़ी ही पंहिंजी जेको आ सो पंहिंजो जेको आ सो कमाल पंहिंजे पर में ॾेखारे ऐं हिन खट खे जेको आ सो उॾारे पियो। तव्हां पिया सोचो त हिन में का अमानत आहे पर फरमाइनि था अमानत ई कमाल अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात या त क़ुरान पाक में रखियो आ या अल्लाह इहो कमाल मुस्लमान में रखियो आ छो त मुस्लमान जी ज़ुबान कलमा तय्यबा सां पाक आहे। बाकी हिन काफ़िर जो को कमाल कोने कोई मिड़ी हिन जूं अधड़ियूं हुयूं हिन जा धक्का हा ही जेको आहे हिन जी ईअं सम्झो त नज़र बीनी ही नज़र जी बंदिश हुई जो तव्हांखे मिड़ी जेको आहे सो हक़ीक़त कुझु ॿी हुई ज़ाहिर में तव्हांखे करे पियो ॾेखारे हिन जो को कमाल कोने को कमाल उन जो आहे जंहिंजे दिलि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हुजे। पाण उनखे छॾे कोन ॾिनऊं पाण फरमाई बुराई आहे हिकिड़ो आहे त ॿियो आहे त टियों उस्ताद खे चऊं त मीरनि खे चओ हिन खे कारो मोह कनि हिन खे जुतन जो हार विझनि गिचीअ में उबतो विहारनि से गॾ ते ताज़ीर ॾेई हिनखे हिन मुल्क मां माना हिन इलाइक़े मां जिलावतन करे कंहिं ॿिए मुल्क ॾे कंहिं ॿिए इलाइक़े ॾे मोकिलियो त जीअं ही इलाइक़ो जेके मुस्लमान जिते रहनि था इतां हीअ नहूसत ख़तम थी वञे। तो सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह। शिरक ते राज़ी रहण वारो बि मुशरिक आहे कुफ्र ते राज़ी रहण वारो बि काफ़िर आहे गुनाह ते राज़ी रहण वारो बि गुनाहगार आहे। लिहाज़ा जेकॾहिं अहिड़ियूं बुराइयूं आहिनि यादि रखो नज़रा न्याज़ा मन्नता अहले सुन्नत व जमात वटि जाइज़ आहे पर जाइज़ कम जे लाइ बदले में जेको कम कजे त उहो बि जाइज़। माना कम बि जाइज़ हुजे ग़लत कम जे लाइ बास कान बास बि ऐं ग़लत शइ जे लाइ माना जेको ग़लति मुंहिंजो ही कमु थियो त आउं फलाणो जेको हिंदू आहे उन ते वञी देग लाहींदुसि कमु तुंहिंजो भले जाइज़ हुजे मिसाल मूंखे नौकिरी मिले मूंखे औलाद थिए मुंहिंजो फलाणो कमु थी वञे इहा जेका नियत आहे न मिन्नत माना फलाणे हिंदू ते वञी देग लाहियां उते वञी ॿकर जेको आहे सो को इहो जाइज़ कोन्हे को इन जी शरीयत में क़तअन जेको आहे इजाज़त कान्हे का। असांजो कमु आहे मां अर्ज़ु कयो त वमा अलैया इल्लल बलाग असांजो कमु आहे पैगाम पहुचाइण। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत में अहिड़ी का बि गुंजाइश कान्हे का रोज़े धणी जे तरीक़े में बि अहिड़ी का गुंजाइश कान्हे का। ऐं मां वसूक सां चवां थो जेको माण्हू अहिड़नि ग़लति कमनि में मुलविस आहे उहो रोज़े धणी जो मुरीद त परे पर उहो पंहिंजे ईमान जो फ़िक्र करे
मता वो समझे तो मारो धणी जो मुरीद आया मोजी मर्जी जेको कया मां गौसल आलमीन जो मुरीद आया मोजी मर्जी जेको कया मुरीदी तवई छो त इस्लाम न बचो ईमान न बचो त मुरीदी किथा बचंदी इन जे करे मौजादा दूर तनिय खां लड जंजी नाहे मोहर मली रडे पखा तन पापन खां परे पराहा अड छांग तनिय जी छड जेके धनारो धार चरा आई गलत तो कम मिसाल एकड़ो बाबा के मानू जेको आ जो कम गलत कयो पे उन गलत कम मा मिसाल जे तौर ते उनके फायदो थियो पे समझो था उनके फायदो थियो पे बाबा हिन जे करे बाबा मामा फलाणी हिंदू ते बासा बासी ही करे मोजो ही मुश्किलों जेको आ जो आसान हुयो हान मोजो पुट खरियो आ या मोजो भा खरियो आ इयो ओ कम कोन थो करे जेको मु कयो या असा जे वडन कयो लिहाजा इहा परेशानी इनके इन जे करे आ असा जे इलाइकन में ई आ त मिसाल जे तौर ते बाबा झंडा नंढे बार जी इहो भाई अबा झंड फलाणे दरवेश ते लाहिणी आ उते नल्ला थई त छोकरो या त फिडो जमंदो या टेड़ो जमंदो या अंधो जमंदो या उन में कोन को ऐब हूंदो याद रखो ऐब ॾियण वारो बि अल्लाह हुआ ऐब खसण वारो बि अल्लाह हुआ ऐब खां पाक करण वारो बि अल्लाह हुआ सुभान अल्लाह कहे में भी या ताकत कान्हे का जो बार के मन जमंदे चवे तो बाबा इन में या उनके का बीमारी थी या उनके का तकलीफ थी या सिर्फ इन जे करे तो गलत कम फलाणो कंदा हा फलाणे काफर के मनीदा हा फलाणे भील के मनीदा हा फलाणी कब्र के मनीदा हा हां ही उनके मनीन कोन था इन जे करे ही तकलीफों आयूं तो मुसलमान ही कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जो ईमान तकदीर ते या जेकॾहिं तक़दीर में दुख आहिनि तॾहिं बि रब लिखिया आहिनि जे सुख आहिनि तॾहिं बि रब लिखिया आहिनि अबा तक़दीर जे ख़ैर ऐं शर जो मालिक केरा अल्लाह हुआ ये कोने को त कहीं भोपे के न मिलण जे करे मिसाल कोई हिंदू तो खां खैरात वठे हिंदू के तू खैरात न दी हिंदू तो के पिट हणे तो चंदे यार इन जी पिट लगी आ ये कोने को अल्लाह पाक मुसलमान के इज्जत दी आ इस्लाम के इज्जत दी आ तू अमलन जे करे पोए ते आही अमल पंहिंजा बेहतर कर तू नमाज पढ़ रोजे वारे रदी अल्लाह ताला नो जे तरीके मुताबिक जिक्र कर खुदा जी जात बाबरका जो कसम पो ॾिस त अल्लाह पाक तोखे नवाज़े थो या नथो नवाज़े पर ये जेके दुख तकलीफ़ूं आहिनि त ये असांखे पंहिंजी जेको आहे सो परेशानियुनि जे करे पंहिंजे अमलनि जे करे पंहिंजे करतूतनि जे करे आहिनि अल्लाह सी फरमायो अफमन शरहल्लाहु सदरहु लिल इस्लाम अच्छा ॻाल्हि पे कई उठ नबी पाक वटि आयो नबी पाक खे सजदो कई साहबनि चयो तेसीं असांखे इजाज़त ॾियो त असीं बि सजदो कयूं आमिना जे लाल फरमायो मुंहिंजी शरीयत में सजदो हराम आहे जे हलाल हुजे हा जाइज़ हुजे हा त आऊं घरवारीअ के हुक्म कया हा त पंहिंजे मुड़स के सजदो कर ताज़ीमी इबादत वारो सजदो अल्लाह जे लाइ ताज़ीमी सजदो बि जेको आहे सो हराम आहे जेकॾहिं ताज़ीमी सजदो रवा माना जाइज़ हुजे हा त मुड़स के घरवारी के चवा हा त पंहिंजे मुड़स के सजदो कर पर सजदे ताज़ीमी जी मुंहिंजी शरीयत में का गुंजाइश कान्हे का हेॾे तवज्जो कर उठ अची सजदा करे सहाबी चवेसी सजदो करे पियो त मां बि कयां मुस्तफ़ा फरमाए न ताज़ीम वारो सजदो बि न कजां ऐं तूं जेको अमल खां परे नमाज़ खां परे इस्लाम जी दौलत तोखे मिली आहे तूं वरी जेकॾहिं को छेणो ॿारे उन जे मथां को ॾीओ का लाल टीन रखी हिंदुनि वांगुरु वरी उनखे चवी राम राम सते खते हते मथे लटे काॾे वञी पियो आहे तव्हां इहे रस्मूं ख़तमु कर ख़ुदा जो कसम आहे इज़त उन जी आहे क़ब्र बि उन जे लाइ जन्नत जो बाग़ आहे जेको ईमान जी भरी पाण सां गॾु खणी पर जे ईमान जी भरी हिते रहिजी वई तूं अकेले वियो हले त अहिड़ो झटको खाईंदे अहिड़ो कुटको खाईंदे बील पोइ कुटबो पहिरीं तूं कुटबे छो त हू त हो ई आहे ॿिए ॾाढे बील न तूं हुनखे ॾिसी फिरियो आहे तूं हुनजे पोयां लॻो आहे तूं हुनजे कॾु लॻो आहे तोखे लालच जेको आहे अंधो करे छॾियो आहे तूं हुनजे पोयां लॻी पियो आहे ईअं न कर अफमन शरहल्लाहु सदरहु लिल इस्लाम जंहिंजो सीनो अल्लाह इस्लाम जे लाइ खोले छॾे त फहुव अला नूर मिन रब्बिही त पोइ उहो रब जे नूर ते हूंदो आहे
फवैलुल लिलकासियति क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह जंहिंजो सीनो इस्लाम जे लाइ खुली पवे उन जी दिलि अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल कोन हूंदी आहे हुक्मनि खां गाफ़िल कोन हूंदी आहे जे गाफ़िल हुजे त पोइ उहो गुमराहीअ में आहे तूं गुमराहीअ में कोन आहीं रोज़े धणी जी दामन तुंहिंजे हथ में आहे हिदायत रब तोखे नसीब कई आहे रुगो पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणो आहे तोखे तरीक़ो उहो अपनाइणो आहे अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात मुंहिंजी तव्हांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर